अस्सलाम वालेकुम। रंगन भरी शाम में मां तनी होस्ट एंड दोस्त अज़रा ख़ान मुझे तरफ़ा था सभिनी खे सलाम क़बूल हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? उम्मीद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि असांजी इहा दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो ऐं सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं तव्हांजो ॾींहुं जेको आहे उहो बि यकीनन सुठो गुज़रियो हूंदो। बहरहाल शाम त तव्हांजी उहे सुठी गुज़रंदी आहे रंगन भरी शाम सां गॾु। सो बहरहाल प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं दुआउनि जे हवाले सां जीअं असां चवंदा आहियूं त दुआ फ़क़ति अहिड़ी शइ आहे जेका असां कंहिंजे लाइ बि घुरंदा आहियूं या कोई असांजे लाइ घुरंदो आहे त पोइ खोड़ सारियूं जेके परेशानियूं आहिनि प्रॉब्लम्स आहिनि मुसीबतूं आहिनि उहो ऑटोमेटिक इंसान तां हटी वेंदियूं आहिनि। सो हमेशह हिक ॿिए खे कुझु ॿियो ॾियो या न ॾियो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे पर दुआ ज़रूरु ॾींदा कयो। सो बहरहाल अॼु बि को न को सुवालु हूंदो ऐं जनरल नॉलेज जो ई हूंदो ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जनरल नॉलेज जेके सुवाल असां रखिया आहिनि उहे सभु तव्हां यादि बि रखंदा कयो छो जो को अहिड़ो ॾींहुं बि रखंदासीं जंहिंमें असां तव्हांखां इहो पुछंदासीं त मंडे खां वठी फ्राइडे ताईं असां जनरल नॉलेज जा कहिड़ा कहिड़ा सुवाल रखिया हुआसीं प्रोग्राम में। इहो बि टॉपिक थी सघे थो असांजो। सो अॼु जो जेको सुवालु आहे उहो कल्ह ई मां सभिनी खे ॿुधाए छॾियो हो त अल्लामा इक़बाल जे वालिद साहब जो नालो छा आहे। जीअं कल्ह असां बाबा क़ौम ते ॻाल्हायोसीं त उन्हनि जे बाबा जो नालो छा हो। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बाबा जो नालो जिन्ना पूंजा। त अॼु जेको आहे ॾिसंदासीं त अल्लामा इक़बाल जिन जे लाइ हिकु ॾींहुं पहिरियां तव्हांखे असां ॿुधाए छॾियो त हूअं त ईअं थींदो आहे त अचानक सुवालु अची वेंदो आहे त असांजी का तयारी न आहे हूंदी ऐं जेको आहे माण्हू सोचण जे लाइ परेशान थी वेंदो आहे या गूगल कंदो आहे हिकु ॿिए खां पुछंदो आहे। पर कल्ह जेको आहे मीर मोहम्मद भाउ दुबई मां कॉल कई हुई ऐं असांखे उन सुवालु ॾिनो हो ऐं असां पंहिंजे भाउ जो सुवालु उन ई टाइम ते तव्हांखे ॿुधाए छॾियो त सुभाणे जे लाइ जेको सुवालु आहे सुभाणे जेको असांजो टॉपिक हूंदो उहो हूंदो त अल्लामा इक़बाल जे वालिद साहब जो नालो छा आहे। सो बहरहाल अॼु ॾिसंदासीं त कंहिंखे तयारी कयां ऐं केरु केरु तयारी सां गॾु थो अचे छो जो कल्ह हिकिड़ो अचानक सां असां सुवालु ॾिनो पर उन जे लाइ बि खोड़ सारी तयारी माण्हुनि जी थियल हुई बल्कि उन्हनि नालो न ॿुधायो उन्हनि जे ॼमण जो शहरु ॿुधायो ॾींहुं ॿुधायो कहिड़ो कारोबार कंदा इहो ॿुधायो किथां खां बिलोंग कनि था उहो ॿुधायो। त अॼु त हिकिड़ो ॾींहुं पहिरीं तव्हांखे ॾिनो वियो त हाणे त अॼु त मुंहिंजे ख़्याल में स्टडी थियल ई हुजे ऐं सुवाल सां गॾु हिस्ट्री बि ॿुधाईंदा त वधीक जेको आहे नॉलेज में इज़ाफ़ो थींदो ऐं जेको सुठो लॻंदो स्क्रीन ते बि सुठो लॻंदो आहे छो जो का बि इंफॉर्मेशन स्क्रीन ते जॾहिं हलंदी आहे त हर माण्हू जेको आहे उहो दिलचस्पी सां ॾिसंदो आहे ऐं दिलचस्पी सां उनखे ॿुधंदो आहे। सो अॼु जो सुवालु तमामु सुठो सुवालु सभिनी खे ख़बर आहे अल्लामा इक़बाल जे वालिद जो नालो। सो बाक़ी मां पंहिंजे लाइ ॿुधाईंदी हलां त हिन वक़्तु में मां ॻाल्हायां थी त मूंखे थोरो सहकां थी छो जो मुंहिंजो आवाज़ु नक बिल्कुलु बंदि आहे अञा बि ज़ुकाम पहिरियां ज़ुकाम थियो ज़ुकाम माना ज़ुकाम हाणे नक बंदि थी आहे सफ़ा ख़बर कोन्हे कुझु ऐं हाणे त एॾी सर्दी बि कोन्हे का गर्मी अची वई आहे पर पोइ बि प्रॉब्लम अञा आहे एलर्जी जे मरीज़नि सां इहो थींदो आहे। सो बहरहाल जल्दी जल्दी सां कॉल कयो 4 खां 6 वॻे ताईं असां लाइव हूंदो रंगन भरी शाम में ऐं असां सां गेस्ट बि हूंदा आहिनि मंडे टू फ्राइडे ताईं ऐं फ्राइडे वारो प्रोग्राम जेको आहे उहो सभिनी खे असांजो पसंदि हूंदो आहे छो जो सभिनी खे दुरूद पढ़ण जो नात पढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं इस्लामिक हिसाब सां खोड़ सारी इंफॉर्मेशन असांखे जुमे वारे प्रोग्राम में मिलंदी आहे खोड़ सारा सुवाल हूंदा आहिनि जेका असां आलिम साहब खां कंदा आहियूं ऐं असांखे उहो तफ़सीली ॿुधाईंदा आहिनि छो जो सभिनी खे ख़बर त आहे त असांजो इस्लाम असांजो दीन छा थो चए पर जेको हिस्टोरिकल जेके ख़बरूं हूंदियूं आहिनि उहे सिर्फ़ु जेके आलिम हूंदा आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदा आहिनि जेके असांखे डिटेल में ॿुधाईंदा आहिनि। सो बहरहाल मंडे खां वठी जेको आहे फ्राइडे ताईं असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं रंगन भरी शाम में। सैटरडे संडे मुंहिंजी छुटी हूंदी आहे जेका तव्हांखे सुठो न आहे लॻंदो तव्हां इहो ई चवंदा त सैटरडे संडे हुजे त वधीक सुठो आहे पर उहो इहो थी वेंदो अगरि सैटरडे संडे बि हूंदो त पोइ उते ज़ुल्म थी वेंदो इन जे करे सैटरडे संडे जेको आहे न ॿ ॾींहं स्क्रीन खां हटी करे जीअं चवंदा आहिनि न साह पटिजे भई स्क्रीन खे साह पटायूं पाण बि पटियूं। सो बहरहाल जेको आहे 2 ॾींहं असांजी छुटी हूंदी आहे उन खां पोइ मंडे टू फ्राइडे तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं गेस्ट असां वटि मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि कॾहिं डॉक्टर हूंदा आहिनि कॾहिं को एक्टर हूंदो आहे कॾहिं को सिंगर हूंदो आहे कॾहिं को वकील हूंदो आहे असां सां गॾु कॾहिं का ब्यूटिशियन हूंदी आहे कॾहिं को पॉलिटिक्स हूंदो आहे हर तबिके ऐं हर शोबे सां लाॻियल जेके बि गेस्ट हूंदा आहिनि असां घुराइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं हिन वक़्तु फस्ट कॉल आहे असांजे प्रोग्राम में ऐं तमामु प्यारी कॉलर असांजी आंटी नईमा उनखे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम बेटा। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र लॻो पिया बेटा ख़ुशि लॻा पिया आहियूं। अल्लाह ताईं तव्हां ख़ुशि रखे। जी आंटी। जी बेटा ये कल्ह ई तव्हां ॿुधायो हो न त इहो मोहम्मद इक़बाल जो वालिद जो नालो छा आहे? वालिद
पी जो नालो फादर जो जी जी पी जो न हाँ हाँ हाणे मुंहिंजे ज़हन में त इहो आहे ख़ैर पढ़ियो बि आहे त शेख नूर मोहम्मद नालो अथसि अच्छा ऐं सियालकोट जो रहाकू आहे। अच्छा किथे पढ़ियो आंटी तव्हां? मदर जो नालो अमा इमाम बीबी नालो। अच्छा मां चयो तव्हां किथे पढ़ियो हुयो? बेटा बसि पढ़ंदी आहे पोइ बीही वेंदो आहे दिमाग़ ते त बीही वेंदो आहे, जे न बीहंदो आहे त पोइ साईं खां पुछंदी आहे, प्रोफेसर आहे पोइ केमिस्ट्रीअ जो आहे, पोइ उन खां पुछंदी बि आहियां, चलो नॉलेज मिड़े रखंदी आहियां कुझु न कुझु, जा किथे ॻाल्हायां त को चङी तरह त वरी ॿुधाए सघां न। हा सुठी ॻाल्हि आहे, पोइ सुठी मूंखे ॻाल्हि आहे। ॿुधाईंदो आहे, पर अॼु त मां पंहिंजो इहे रखियो आहे, पर साईं खां बि पुछियो आहे, चए थो ई सही आहे। अच्छा चलो मूंखां पुछार थी वई आहीं। ॾिसूं था आंटी, अगरि तव्हांजो सही हूंदो सवाल जो जवाब त लास्ट में तव्हांजो नालो ज़रूर ईंदो। ठीकु ठीकु, मां चवल मां चवल लिखंदो लास्ट में अचे, पर जेको सही मूंखे मिलियो आहे बिल्कुलु मुंहिंजे दिलि मां जेको आहे त इहो शेख नूर मोहम्मद नालो हुअसि ऐं सियालकोट जो रहाकू हो ऐं उनजे अमीअ जो नालो इमामी बीबी। वाह ज़बरदस्त। अच्छा सही ॾिसंदासीं हाणे। हा ॿियो ख़ैर लॻो पिया, तव्हां ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हांजे साम्हूं तव्हांजी दुआ। अल्लाह ख़ुशि कंदो आहे, आबाद कंदो आहे। आमीन। ॿियो हाणे वधीक वरी ॿिया माण्हू ईंदव वरी देसी थी वञे। ठीकु आहे ठीकु आहे, ओके आंटी पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़, थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं आंटी नईमा फ्रॉम हैदराबाद असांजी रेगुलर कॉलर, ऐं आंटी चयो आहे त शेख नूर मोहम्मद उन्हनि जो नालो हुयो, अल्लामा इक़बाल जे फादर जो। सो हाणे ॾिसंदासीं त आंटी केतिरे हद ताईं सही आहे, तो लास्ट में ख़बर पवंदी, छो जो अञा खोड़ सारा कॉलर्स जेके आहिनि उहे असांजे रहियल आहिनि, ऐं ॾिसंदासीं त केतिरे हद ताईं सही जवाबु ॾिए थो। हिन वक़्तु फर्स्ट कॉलर असांजी आंटी हुई, आंटी चयो त शेख नूर मोहम्मद। सो ॾिसंदासीं त इहो जवाबु सही आहे या न, या सभु रॉन्ग हूंदा या वरी सभु राइट हूंदा, या वरी थी सघे थो त आंटी जो नालो अची वञे लास्ट में। सो हिन वक़्तु ॿी कॉलर नवाब शाह खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ कीअं आहियो, ठीकु आहियो? दुआ लॻी पिया थी, तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र। सवाल ॿुधो आहे भाउ? ॿुधो आहे, बस रिपीट कंदो त महिरबानी। जी ॿुधो आहे, पर जे रिपीट ॿुधाईंदो तव्हांजी महिरबानी थींदी। अल्लामा इक़बाल जे फादर जो नालो छा आहे? हेलो जी जी अदी हेलो हेलो, मुझे आवाज़ अचे पियो भाउ? अचे पियो आवाज़, बिल्कुलु अचे पियो। अल्लामा इक़बाल जे बाबा जो नालो छा आहे? ख़बर न आहे तरी। ख़बर न आहे, चलो ठीकु आहे, थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं नवाब शाह खां भाउ कॉल कई, ऐं उन्हनि चयो त नालो मूंखे ख़बर न आहे। सो ख़ैर आहे, जिन खे ख़बर न आहे उन्हनि खे प्रोग्राम जे लास्ट में ख़बर पइजी वेंदी त अल्लामा इक़बाल जे फादर जो नालो छा आहे। ऐं जीअं कल्ह सभिनी खे ख़बर पइजी वई त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बाबा जो नालो छा हुयो, सभिनी खे ख़बर पई। ऐं जिन चयो असांखे ख़बर न आहे त उन्हनि खे प्रोग्राम जे लास्ट में ख़बर पइजी वई। त अॼु बि ईअं थींदो, प्रोग्राम जे लास्ट में सभिनी खे ख़बर पवंदी त उनजो नालो छा आहे। सो जिन हिन वक़्तु असांखे जॉइन कयो उन्हनि खे ॿुधायूं अॼु जो सवाल आहे त अल्लामा इक़बाल जे फादर जो नालो छा आहे। सो कॉल आहे असां वटि कंबर खां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण शहर कंबर खां सिमाट सनाउल्ला गोपांग जो ॻाल्हायां। कीअं आहियो सनाउल्ला, ठीकु आहियो? अल्लाह साईं जो महिरबानियूं, ठीकु ठाक आहियूं, तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु सनाउल्ला। तव्हांजे साम्हूं सवाल ॿुधो आहे? जी जी सवाल त ॿुधो आहे, मूंखे जवाब बि अचे थो माशाअल्लाह। माशाअल्लाह ज़बरदस्त। ऐं तव्हां हमेशह सही जवाबु ॾींदा आहियो। हाँ जवाब आहे नूर मोहम्मद शेख, ऐं उनजा जेके दोस्त हुया उनखे प्यार मां नथू बि कंदा ऐं ही दर्जी हुयो। अच्छा जी ज़बरदस्त। सनाउल्ला ॾिसंदासीं त अॼु बि तव्हां सही आहियो या न। बस आख़िर में ख़बर पवंदी, हम नालो खणिजो ज़रूर खणंदासीं। पर अॼु तव्हां इहो छो नथा चओ 100%? ईअं चवंदुमि त वरी सभु कॉपी कंदा न। ओहो चलो ठीकु आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदो? गानो ॿुधायां अॼु न? गानो ॿुधाईंदो? हा ॿुधायां थो। चलो ॿुधाए छॾियो। मुंहिंजे दिलबर जो को मुल्ह नाहे, मुंहिंजो जानी गुलाब जो गुल आहे। मुंहिंजे दिलबर जो को मुल्ह नाहे, मुंहिंजो जानी गुलाब जो गुल आहे। वाह वाह। खणी नेण जॾहिं हू घुमंदो आहे, हर आशिक़ उन मथां मरंदो आहे।
वाह वाह सनाउल्लाह ज़बरदस्त ऐं शुक्र आहे अॼु कंहिं ॾुख जो गानो कोन ॿुधाई वरी सही हुयो ऐं सनाउल्लाह जेको आहे उन चयो त शेख नूर मोहम्मद सो ॾिसंदासीं त सवाल जो जवाबु केतिरे हद ताईं सही आहे ऐं ॿिनि खां टिनि कॉलर्स जेको आहे असांखे जवाबु ॾिनो आहे शेख नूर मोहम्मद सो ॾिसंदासीं वाक़ई में सही आहिनि या सभु ग़लति था थियनि अॼु या वरी सभु सही था थियनि छो जो सभिनी कल्ह सभिनी टोटल कंहिं हिकिड़े बि असां ग़लति जवाबु न ॾिनो ऐं सभिनी लॻभॻि सही जवाबु ॾिनो त अॼु ॾिसंदासीं त अॼु सभु सही पिया वञनि या वरी सभु रॉन्ग पिया वञनि छो जो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त सभु हिक ॿिए जो सवाल जो जवाबु ॿुधी करे उहो ई ॾींदा आहिनि त ग़लति बि साबित थींदा आहिनि सो बहरहाल कॉल आहे दुबई खां तमामु प्यारो भाउ असांजो कॉल ते आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम मीर मोहम्मद भाउ वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र भाउ तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह पाक जा महिरबानी जी इंतज़ार में हुयासीं कॾहिं अचे पियो आनीअर असांजी रंगन भरी शाम जी जीअं तव्हां उन थी वियासीं असां तव्हांजी दुआ सां जी बिल्कुलु हमेशह वांगुरु ख़ुशि हुजो आबाद हुजो अॼु त मां इहो ई चवणु चाहींदुमि प्रोग्राम जे बारे में शेर ॿुधाईंदुमि अव्हांखे जी 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 बिल्कुलु ॿुधायो रंगन भरी शाम वा सूमर अंगारो कंदा खूब इंतज़ार आहियूं हो चंचर आचर मुश्किलन सां गुज़रंदो आहे इहे बि बॾीं सालनि जे बराबर इहे बि बॾीं सालनि जे बराबर हो सूमर अंगारो कंदा खूब क्वाल आहियूं हो असांजो प्रोग्राम आहे हो हिक ॿिए खे दिलि सां दुआ ॾींदा आहियूं ही प्रोग्राम वाह हो रंगन भरी शाम वाह जंहिंजो डायरेक्टर भाभी दुआ हो जंहिंजो डायरेक्टर भाभी दुआ हो जंहिंजो होस्ट अदी अज़रा खान वाह जेको कोल वठंदो उहो साहिरो भाउ वाह मौला सभिनी खे वधाए ॾाढी ख़ुशी थींदी आहे थैंक यू भाउ अच्छा मीर मोहम्मद भाउ गानो त तव्हांजो सुठो लॻो पर सवाल तव्हां ई ॾिनो ऐं असां रखियो आहे त यकीनन तव्हांखे त जवाबु ख़बर हूंदो पर तव्हां खां न वठंदासीं छो जो सभु ॿुधी वेंदा न जी जी बिल्कुलु मां इहो ई चवणु चाहींदुमि जेके माना जंहिंखे नॉलेज आहे जंहिंखे न उहे सभु सिखंदा असां बि अव्हांजे प्रोग्राम में बि जेके ॾिसी असां बि एतिरी नॉलेज सिखियासीं बि महिरबानी भाउ महिरबानी जीअं बि मां अव्हांखे ॿियो सुवालु ॾींदुमि उहो कहिड़ो मच्छी आहे जंहिंखे रत न आहे बिल्कुलु उहा कहिड़ी मच्छी आहे जंहिंमें रत न आहे बिल्कुलु रत न आहे जी अच्छा जी 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 ठीकु आहे तव्हां जवाबु ॿुधाए छॾिजो ऐं पोइ उहो बि रखंदासीं करे ठीकु आहे जेके ॾिसनि था सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम आंटी नईमा खे अलीगुल भाउ खे सिमात नावला खे फरमान बचे खे जिनजा नाला अचनि था सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मदद अल्लाह हाफ़िज़ मौला अली मदद अल्लाह हाफ़िज़ थैंक्स फॉर कॉलिंग मीर मोहम्मद भाउ दुबई खां ऐं मीर मोहम्मद भाउ हमेशह असांखे अहिड़ा अनोखा सॉन्ग्स जेके आहिनि उहे ॿुधाईंदो आहे सो बहरहाल इहो बि उन्हनि जो प्यारु आहे ऐं मुहबत आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि कंदा आहिनि ॾिसंदा आहिनि सुठी ॻाल्हि आहे ऐं मीर मोहम्मद भाई अॼु जे लाइ असांखे सुवालु ॾिनो हुयो त अलामा इक़बाल जे फादर जो नालो छा आहे ऐं उनखां असां जवाबु न वरितो छो जो यकीननि उन्हनि खे जवाबु ख़बर आहे ऐं जवाबु वठी छॾियो आहे त वरी तव्हां सभु ॿुधी वठो ऐं पोइ त माना सस्पेंस जेको आहे उहो ख़तमु थी वञे सो बहरहाल उन्हनि हिकिड़ो ॿियो सुवालु ॾिनो आहे त उहा कहिड़ी मच्छी आहे जंहिंमें रत न हूंदो आहे मूंखे त ख़बर कोन्हे का अगरि कंहिंखे ख़बर हूंदी त शायदि रखंदासीं या वरी कोई ॿुधाए बि छॾींदो हाणे सो बहरहाल सवाल आहे अॼु जो त अल्लामा इक़बाल जे फादर जो नालो छा आहे सो हिन वक़्त ताईं जिन कॉलर्स असांखे कॉल कई आहे उन्हनि शेख नूर मोहम्मद ॿुधायो आहे ऐं हिन वक़्तु असांखे कॉल बि आहे ॾहरकी खां फरमान जी कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम दी कीअं आहियो फरमान अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां ॿुधायो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां भाउ तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र बिल्कुलु ठीकु सवाल जवाबु ॿुधाईंदो जी बिल्कुलु ॿुधाईंदासीं अल्लामा इक़बाल जे पीउ जो नालो हुयो शेख नूर मोहम्मद ऐं सियालकोट पंजाब जा रहाकू हुआ अच्छा चलो ठीकु आहे ॾिसंदासीं सवाल जो जवाबु सही आहे या न ॿियो कुझु चवणु चाहींदो थैंक यू ऐं फरमान जेको आहे ॾहरकी खां असांजो कॉलर रेगुलर कॉलर आहे फरमान बि ऐं फरमान बि जॾहिं बि सवाल जो जवाबु ॾींदो आहे त 50% सही ॾींदो आहे हमेशह सही न हूंदो आहे पर 50-50 सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वरी गॾु हूंदासीं वठूं था ब्रेक
वेलकम बैक रंगन मरी शाम में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयो था। ईअं असां कॉलर आहिनि तमामु प्यारो भाउ असांजो अलीगुल भट्टी भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण पहिरियों तव्हांजी सॼी टीम खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। यार मदद ऐं अल्लाह तव्हांखे हमेशह बुरी नज़र खां बचाए। अल्लाह तव्हांजी इहा बीमारी नज़रो ज़ुकाम खे परे भॼाए छॾे। ऐं तमामु सुठा ऐं प्यारा लॻो पिया। ऐं मुंहिंजो जवाबु आहे नूर मोहम्मद शेख। अच्छा जी ऐं जेको आहे सो तव्हांजी भाभी मूंखे दसियो आहे जेको सही ग़लति तव्हांजी भाभी अथव। अच्छा चलो सही आहे ठीकु आहे। मूंखे उहा न थींदी आहे उहा जेको आहे माना हिकिड़ो ॾींहुं अॻु में वेही उहो न पर हाणे वरी रोज़ाना किताब ते ई पढ़ंदी आहे जेको आहे सो इन बारे में जेको आहे न तक़रीबन उहा सुठी मालूमात रखे थी। ऐं तव्हांजी भाभी बग़ैर मोबाइल जे ॿुधाईंदी आहे छो त हीअ मां जेको आहे तारीफ़ जे लफ़्ज़नि जे क़ाबिल आहे ऐं तंहिंजे करे हुनजी कयां थो। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। ऐं हू बग़ैर जो तक़रीबन 90% मूंखे बग़ैर मोबाइल जे ॿुधाए छॾींदी आहे। सही सही। त अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। अभी जेको आहे सो माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम अभी मीर मोहम्मद सलाम ॾिना उनखे वालेकुम सलाम। तमामु कादरनि खे जेके ॿुधनि पिया मुंहिंजे तरफ़ां सभिनी खे सलाम। ऐं अभी दुआ हैदराबाद को काफ़ी ॾींहंनि को यादि न कयो। अल्लाह हुननि जी ज़िंदगी ॾे अल्लाह उनजी सिहत ॾे मौला ख़ैर करे। अगरि कॉल करे त ज़रूरु ॿुधाए कीअं आहे अभी जी तबियत ऐं छो नथी कॉल करे जेको आहे सो मूंखे मुंहिंजी नंढड़ी भेण आहे भेण खां पोइ मूंखे काफ़ी ॾींहंनि खां यादि अचे पई त उनखे उन करे अगरि ॿुधे पई मुंहिंजी भेण लाज़मी कॉल करे। बिल्कुलु अलीगुल भाउ। ऐं तव्हां ॿुधंदा हूंदव त जॾहिं बि कंहिं कॉलर पुराणे कॉलर जी कॉल लॻंदी आहे त उहे ई चवंदा आहिनि त असां नंबर ट्राई कयूं पिया पर लॻे न पियो। ॿियो नंबर लॻी पोइ वञे थो कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे जो पहिरियों डायल करणु लॻंदो आहे कॾहिं कॾहिं मुंहिंजो पाण जेको आहे न 255 253 डायल करे ईंदो आहे पोइ कॉल लॻंदी आहे। अच्छा मां त वेठो हूंदो आहे वांदो आहे को कमकार आहे कोन जेको आहे पोइ हाणे इंतज़ार में हूंदो आहे त भेण वटि 2 बजे ताईं सुम्हंदो आहे 2 खां पोइ वेही टीवी ॾिसंदो आहे। अञा कोन आई जेके 4 बजंदा आहिनि चईं खां वठी जेके 15-20 मिंट जी गुज़रंदा आहिनि मुंहिंजा पूरे ॾींहं खां वधीक बोरियत गुज़रंदा आहिनि। अच्छा सच ॻाल्हायां पोइ मुंहिंजी भेण हथी ॿुधायांव थो हर 5 मिंट खां पोइ चॉकलेट ई वक़्तु ईंदो आहे चवंदो आहे अधी इन खां पोइ ईंदी वरी तव्हां ईंदा हो। अच्छा चलो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी पूरी टीम खे अल्लाह सलामत रखे। आदित खे ॾिसण वारनि मौला असांजी कैचिन खे बुरी नज़र खां बचाए रखे। पंजतन इमाम हुसैन जे सदके हमेशह तव्हांखे सलामत रखे। सभिनी काज़रनि खे तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां आख़िरी में यार मदद ॾियनि। मौला अली मदद भाउ थैंक यू। ऐं तमामु सुठो लॻो अलीगुल भाउ सां ॻाल्हाए करे। रोज़ी सुठो लॻंदो आहे ऐं रोज़ी असांजो भाउ असांखे एतिरी खोड़ सारी दुआऊं ॾींदो आहे। ऐं भाउ बि जवाबु ॾिनो आहे त शेख नूर मोहम्मद सो ॾिसंदासीं त जवाबु केतिरी हद ताईं सही आहे या न। सो बहरहाल असां वटि तमामु सुठा गेस्ट मौजूदु आहिनि। बिना देरि ऐं इंट्रोडक्शन कराईंदी हलां। ऐं पहिरियां बि असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि असां सां गॾु आहिनि रहमान राजपर। उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में अचण जी। उन खां पोइ जेको आहे हिकिड़ी ॿी असां सां गेस्ट आहे उहा बि तमामु सुठी जेको आहे सूरत ऐं शख़्सियत जी मालिक लॻे थी। उनखे बि वेलकम कंदासीं। फर्स्ट टाइम असांजे प्रोग्राम में आया आहिनि। सो रानिया राना असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी है रानिया? मैं बिल्कुल ठीक ठाक। ठीक है जी। अच्छा वेलकम करते हैं प्रोग्राम में आपको। फर्स्ट टाइम हमारे प्रोग्राम में आई हैं आप। थैंक यू। कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू। अच्छा रहमान त असांजे प्रोग्राम में अची चुको आहे त जेको आहे रहमान खां शुरू कयूं ऐं वरी रानिया खां न कयूं। इन खां बहितर आहे रहमान असांजी फैमिली जो मेंबर आहे त रहमान खे चऊं था हाली असां ॿिनि छोकिरुनि जी कचहरी ॿुधे। तो बहरहाल रानिया का पूछना सी फर्स्ट टाइम आई है तो पहले तो ये बताएं कि सेट कैसा लगा हमारा? सेट भी बहुत प्यारा है और आप भी बहुत प्यारी हैं। थैंक यू थैंक यू थैंक यू। अच्छा जब भी कोई मेल एंड फीमेल होते हैं ना गेस्ट तो लड़की जब लड़की की तारीफ करते हैं ना तो लड़का आगे वाला बोलता है कि अच्छा 2 लड़कियां मतलब एक लड़की दूसरी लड़की की तारीफ कर रही है। तो इसका मतलब ये नहीं कि हमेशा जेलसी करते होंगे लोग। तो आपने तारीफ की आप खुद अच्छी हो इसलिए मैं आपको अच्छी लगी। थैंक यू। अच्छा रानिया का पूछना सी कितना का अपने कैरियर जो स्टार्ट कई की इन फील्ड में चढ़ जो सोची कैसे सोचा आपने कि मैं एक अच्छी एक्टर बन सकती हूँ? इस फील्ड में आना कैसा हुआ आपका? मैं YouTube पहले यूज़ कर रही थी और वहाँ पे प्रैंक्स वगैरह कर रही थी तो वहाँ से मुझे बहुत फेम मिला। देन मैंने उसके बाद फिर 6 सेग्मा में अप्लाई किया। अच्छा। और 6 सेग्मा हुमायूं सईद की प्रोडक्शन है वहाँ से मुझे जो है फिर रोल्स मिलते हैं तो मेरा उनके साथ एग्रीमेंट हुआ हुआ है। अच्छा वाह ज़बरदस्त। किसको देख के आप इंस्पायर हुई थी कि मुझे भी इस फील्ड में जाना चाहिए?
बहुत सी अच्छी एक्ट्रेसेस हैं हमारी तो, लेकिन मुझे नीलम मुनीर बहुत पसंद थी। अच्छा। और उनकी एक्टिंग को मैं कॉपी करती हूँ और उन्हें बहुत देखती भी हूँ, और तो मुझे उनके सही। ड्रामे बहुत अच्छे लगते हैं। अच्छा, कितना टाइम हुआ है आपको इस फील्ड में? तकरीबन ये मेरा अभी फर्स्ट प्रोजेक्ट जो है वो कम्प्लीटली जो जिसमें मेरा 20 to 25 डेज़ का वर्क है, अच्छा जो रोल है वो मेरा अभी फर्स्ट मेरा प्रोजेक्ट चल रहा है अमानत। इमरान अब्बास हैं उसमें और अपने बाबर अली हैं, तो मतलब माशाल्लाह सारे बड़े एक्ट्रेसेस हैं उसके अंदर। अच्छा। एक्टर्स हैं, सबा हमीद हैं, तो उनके साथ ही मेरा फर्स्ट प्रोजेक्ट है। पहले मैं एक्स्ट्रा रोल्स कर रही थी पिछले 1 साल से। अच्छा जी तो अभी आपको जी अब एग्रीमेंट साइन करवाया है। ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा रहमान भी वेठो आहे, रहमान खां पुछंदासीं। फर्स्ट सवाल असांजो इहो ई हूंदो, रहमान फर्स्ट में तव्हां असांजे प्रोग्राम में अची चुका आहियो, उन प्रोग्राम खे रिपीट में ॾिठो था? हाँ, एक दफ़ो ॾिठो आहे। कीअं तव्हांखे फीडबैक मिलियो प्रोग्राम जो? तमामु बहितरीन, सुठो मिलियो? सुठो। ॿीहर बि हिकु दफ़ो वेलकम कयूं था तव्हांखे। Thank you। नयो को प्रोजेक्ट जंहिं ते कमु हले पियो? नो, अञा मंडे खां स्टार्ट आहे। अच्छा अञा रिकॉर्डिंग KTN ते? हाँ, KTN ते। अच्छा अच्छा, रहमान खां बि पुछंदासीं, रहमान तव्हांखे फील्ड में केतिरो टाइम थियो आहे? मां 2012 खां आहियां फील्ड में। अच्छा, ऐं तव्हां बि पहिरें खां ई मेन रोल कंदा था छो या? मेन रोल मूंखे मेन कैरेक्टर्स मां हाणे कया आहिनि 2016 या 16 खां। कंडनि जी सेज ड्रामो हाणे रिपीट हले थो पियो। सही। त कंड जी सेज मां काफ़ी मतिलबु प्रमोट थियुसि मां कंडनि सेज में। कंडनि सेज खां पोइ काफ़ी सारी ऑफर्स बि अचनि थियूं, ऐं हिकिड़ी जेका पहचान जेका मूंखे मिली उहा कंडनि जी सेज मां मिली मूंखे। पहिरियों ड्रामो कहिड़ो हुयो तव्हांजो? पहिरियों ड्रामो मुंहिंजो हुयो ज़िंदगी मुंहिंजी फर्स्ट एंट्री जेका KTN जी स्क्रीन ते मुंहिंजी थी, उहा सिर्फ़ु हिकिड़े नंढड़े कैरेक्टर बि नंढड़ो चई सघिजे थो, सिर्फ़ु हुन में एक्स्ट्रा हिकिड़ो कैरेक्टर जीअं थींदो आहे, सिर्फ़ु हिकिड़ी एंट्री उहा मुंहिंजी लॻी 2000 शायदि 12 जी ॻाल्हि आहे या 13 जी आहे जॾहिं तव्हां स्टार्ट कयो। जी। सही, ज़बरदस्त। अच्छा कॉल भी है अनीता जी, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, खुश आहियो ना आप? मां बिल्कुल ठीक। अनीता तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? मां भी बिल्कुल ठीक आ। रहमान के भी सलाम। वालेकुम सलाम। ऐं ॿी जेका इहा अलाए कहिड़ो नालो त मूंखे नथो अचे। रानिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं जी अनीता। उन सां चई थी मुंहिंजी भेण त इहा गाने में हूंदी आहे, हुन में जहिड़े रंग जा जोड़ा पाई। अच्छा बिल्कुल बिल्कुल। ऐं रानिया जोकानी एक्टर भी है, मॉडल भी है। अच्छा शादिया के सलाम ॾिसंदड़ सभिनी खे सलाम। अलीगुल बादशाह सभिनी कॉलरनि खे सलाम, उन्हनि खे बि सलाम। वालेकुम सलाम। सवाल जवाब ॾींदी अनीता? सवाल ॿुधो आहे। जवाब? सवाल जो जवाब आहे शेख नूर मोहम्मद। अच्छा, सभिनी ॿियनि जो ॿुधी करे ॾिनो अथव या पाण था ॿुधायो? मां ॿियनि जो ॿुधी करे इहो ॾिनो आहे। पी सची ॻाल्हि आहे। वाह वाह वाह, इहो बि सुठी ॻाल्हि आहे, सच ॻाल्हाए अथई। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि। गानो ॿुधाया छा भला इहो? बिल्कुल ॿुधायो। जहिड़े रंग जा जोड़ा पाई अलस गुण लॻंदो आहे, असां प्यार जी मेहंदी तुंहिंजे हथनि ते लाए वेंदासीं। वाह वाह वाह। 7 बजे साम्हूं तोखे पंहिंजो बणाए वेंदासीं। वाह वाह। जहिड़े रंग जा जोड़ा पाई अलस लॻंदो आहे, असां प्यार जी मेहंदी तुंहिंजे हथनि ते लाए वेंदासीं। असां 7 बजे साम्हूं तोखे पंहिंजो बणाए वेंदासीं। वाह अनीता वाह। मालिक तोखे ख़ूब ठाहियो, सभ खां अलॻि महबूब ठाहियो। मालिक तोखे ख़ूब ठाहियो, सभ खां अलॻि महबूब ठाहियो। तुंहिंजी चमके थी परेशानी, रब ॼाणे थो मुंहिंजा जानी। थैंक यू अनीता, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग। अनीता जो है रानिया जो सॉन्ग जो जब रानिया मॉडलिंग कही है, इसमें आपने मॉडलिंग की है? जी। कब का सॉन्ग है, कितना टाइम हुआ है इसको? ये मीठी ईद पे हुआ था आई थिंक, या बकरा ईद पे ये रिलीज हुआ था। अच्छा, सॉन्ग्स में भी आपने काम किया है, तो लगभग कितने सॉन्ग्स कर चुकी हैं अभी तक? मेरे अभी 2 शूट अभी किए मैंने, ये 2 दिन पहले अशफाक महर के साथ, 2 अनीता के साथ, और KTN पे मुझे बहुत हेल्प आउट हुआ है, बहुत प्रमोट किया है, यहाँ से भी मुझे बहुत फेम मिला है। अच्छा जी। अच्छा, यहाँ पर अभी आपने काम किया है, इससे पहले आपने दूसरे चैनल्स पे भी जी, काम किया? मैंने ARY पे किया। अच्छा जी, सिटी मीडिया में यहाँ पे किया है? जी, सॉन्ग्स के लिए जो है वो आप लोगों ने मुझे मौका दिया। वाह वाह। कैसा लगा आपको KTN का माहौल? बहुत अच्छा लगा, बहुत नाइस है,
और सिंपल है मतलब, तो मुझे बहुत अच्छा लगता है। अच्छा सही। अच्छा रहमान वेठो त रहमान खां बि पुछंदासीं। अच्छा रहमान, माहौल जी ॻाल्हि थिए पई त तव्हां बि मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु कंदा आहियो, केटीएन जो माहौल कीअं ईंदो आहे? केटीएन जो ईअं खणी चवंदुसि जीअं हिकिड़ो घरेलू माहौल आहे न, ऐं असांजो फैमिली मेंबर्स आहिनि, उहो माहौल में कुझु आहे। केतिरा बि ॿाहिरि जा गेस्ट अचनि, जीअं अदी ॿुधाए थी त मतिलबु लॻे त हिननि जे लाइ हिकिड़ो नओं आहे। असांजो त मतिलबु हिकिड़ो घरु आहे न केटीएन, पर हिननि खे बि अचण खां पोइ हालांकि उर्दू मीडिया ते बि कमु कयो, कनि था पिया, त हिननि खे बि अचे माना केटीएन ते अची करे माना हिकिड़ो घरेलू माहौल मिलियो आहे। सो केटीएन जो असां केतिरा बि चैनल ते कमु कयो, पर केटीएन त केटीएन जान आहे असांजी। बिल्कुलु। अच्छा कॉल आहे शाज़िया जी, हाला खां कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो शाज़िया? जीअं तारी तीअं तार, तू रही रूह में, तू अखियुनि ठार, पिरी तुंहिंजे पार, मुंहुं वाझाईंदे वरिया थिया। वाह वाह वाह, ज़बरदस्त। कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। शाज़िया तव्हां ॿुधायो कीअं आहियो? हा अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां। अॼु सवेलो लाइट आई, मां ॾिसां थी प्रोग्राम तव्हांजो। महिरबानी। सवाल ॿुधो आहे शाज़िया? जे लाइ शेर जेके मूंखे यादि कनि था, मतलब उहे बि मूंखे यादि हूंदा आहिनि। अनीता, मिसिस रहमान, सीरत, अदो अली गुल, अदो मज़र। ॿियो बि कल्ह हिकु अधे सलाम बि ॾिना, मां रिपीट में ॾिठो, मूंखे नालो न पियो अचे, नालो चिटो बि न पियो आयो। हा त सॉरी, पोइ हुनजा बि वालेकुम सलाम सभिनी खे, ऐं हुनजे लाइ बि खोड़ सारा सलाम ऐं दुआऊं। सवाल जो जवाब ॾींदो शाज़िया? हा बिल्कुलु, सवाल जो जवाब आहे शेख नूर मोहम्मद। अच्छा, अलामा इकबाल जे वालदे जो नालो आहे शेख नूर मोहम्मद, ऐं हुनजी अम्मा जो चओ त नालो ॿुधायो, हुनजी वालदा जो बि नालो मूंखे ख़बर आहे। ॿियो कुझु चवणु चाहींदो? सवाल था पुछो बस, ठीकु आहे। ठीकु। ॿियो कुझु चवणु चाहींदो शाज़िया? जी ॿियो कुझु चवणु चाहींदो? हा बिल्कुलु, मां महिमाननि सां थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि। बिल्कुलु ॻाल्हायो। वालेकुम महिमाननि खे। वालेकुम सलाम। कीअं आहिनि? कंहिंसां ॻाल्हाइणु चाहींदो, रानिया सां या रहमान सां? रानिया सां फिर ॻाल्हाईंदो। हेलो रानिया, आपसे बात करेंगी। अच्छा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसी हैं आप? मैं बिल्कुल ठीक, आप सुनाएं, आप कैसी हैं? हाँ मैं भी बिल्कुल ठीक हूँ, आपको देख के बहुत खुशी हो रही है। आप केटीएन पर कौन से मतलब प्रोजेक्ट कर रही हैं? मैं ARY पे अमानत कर रही हूँ अभी। अच्छा, केटीएन पर? केटीएन पे मैंने भी 2 सॉन्ग्स किए हैं शफाक महर के साथ, वो थोड़े दिनों में रिलीज हो जाएंगे। अच्छा, मतलब सॉन्ग्स में आती है, मॉडलिंग करती हैं? जी जी। अब जी, मुझे अशफाक महर ने लीड रोल दिया अपने 2 सॉन्ग्स के अंदर, तो इंशाल्लाह बहुत जल्द आपको वहाँ देखने को मिलूंगी। अच्छा, वेलकम आपको केटीएन पे। थैंक यू। हाँ, अदे रहमान सां थोड़ो ॻाल्हाइणु चाहिए? बिल्कुलु ॻाल्हायो। हाँ, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो अदी? हा त मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? अलाह जे सां लॻा पिया आहिनि। तव्हां जे ॻाल्हाइण में लॻे थो वाक़ई त तव्हां केटीएन खे न मतिलबु हिकिड़ो टाइम सां ॾिसो था, मतिलबु सभु पंहिंजा कमकार साइड ते रखी करे तव्हां केटीएन खे प्रॉपर ॾिसो था, सभु सॉन्ग्स वग़ैरह ड्रामा ऐं प्रोग्राम, ईअं ई न? बिल्कुलु अदा, मुंहिंजो त तमामु घणो पुराणो साथ आहे केटीएन सां। माशाअल्लाह, जीअं मतिलबु तव्हां हिकिड़ो मतिलबु अदाकार आहियो न, मां हुनजी कॉलर आहियां। माशाअल्लाह, सालनि खां वठी मतिलबु हिसो आहियो, तव्हां बि हिसो आहियो केटीएन जो। बिल्कुलु, मूंखे सभु ईअं चवंदा कि तव्हां असांजो हिसो आहियो केटीएन जो। माशाअल्लाह, इन जे करे मूंखे बि मतिलबु इलाही प्यारो आहे, भले मतिलबु कॉल शामिल कनि न कनि, पर मां ॾिसंदसि ऐं ज़रूरु एप्रिशिएट कंदसि उन्हनि प्रोग्रामनि खे। तव्हांजी पंहिंजाइप आहे, तव्हांजो प्यार आहे केटीएन जे लाइ। बिल्कुलु, मुंहिंजो तमामु घणो प्यार आहे, मां फ्री फ्री वरी बि केटीएन ते ईंदी आहियां, मूंखे ॾाढो मतिलबु प्यार आहे केटीएन सां। सही सही सही। हा, तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़ा प्रोजेक्ट कयो केटीएन ते? अदी हाणे ड्रामो ख़तमु थियो आहे, दिलि लगी ड्रामो तव्हां जे नज़र जे साम्हूं गुज़रियो हूंदो। दिलि लगी ड्रामे में अहमद ख़ान जो कैरेक्टर हो, ॾाढो पॉज़िटिव सुठो कैरेक्टर हुयो। ऐं उन खां अलावा हिकिड़ो असां पीर जा पंध ड्रामो कयो, ऐं कंडन जी सेज हले थो पियो रिपीट ड्रामो। त तव्हांजो सभिनी खां फेवरेट कहिड़ो ड्रामो आहे? तव्हांखे पर्सनली कहिड़ो सुठो लॻो? मां चवंदुमि जंहिं में मां आहियां, मुंहिंजा सभई फेवरेट आहिनि। न पर्सनल हिकिड़ो हूंदो आहे न ज़बरदस्त, जीअं ॾिस असांखे बि कोई सुठो हिकिड़ो लॻंदो आहे ड्रामो। पीरीचा पंध ते ॾाढी महिनत कई असां, ऐं उहा स्टोरी ॾाढी सुठी हुई, ऐं पूरे थर में असां गुनगुनाईंदा बि आहियो। हा, अदी रानिया का भी सवाल है, तो कोई मतलब जे सिंधी में अचे त कोई गुनगुनाए ॿुधाए, उर्दू में ही कोई सॉन्ग ॿुधाए भला, कोई मतलब मज़ो अची वञे। चलो ठीकु आहे शाज़िया, ॿुधी वठंदासीं। थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं शाज़िया फ्रॉम हाला, ऐं शाज़िया जेको आहे सवाल कयो त गुनगुनाइण, त ज़ाहिर ॻाल्हि आहे फील्ड सां जेको वास्तो रखे थो, थोरो न त घणो जेको आहे झुंगारींदो त हूंदो ज़रूरु। सो बहरहाल रानिया खां पुछंदासीं त रानिया, ये जो अभी आपने फील्ड में कदम रखा है प्रॉपर तरीके से, जी,
सिंधी ड्रामे की आपको ऑफर मिले तो आप क्या कहेंगे? मुझे स्पीक नहीं आते, मैं बोल नहीं सकती सिंधी, मुझे अच्छा। आती नहीं है। किसी गूंगी का कैरेक्टर मिल जाए हाँ तो कर लूंगी, आप बिकॉज कर क्या ले- एक्टिंग तो एक्टिंग है ना, हमने एक्टिंग करनी है। क्योंकि आपने माहौल भी देख लिया, जी। काम कर लिया टीम के साथ। जी, वो तो बहुत अच्छा है, वो तो मुझे बहुत सही। अच्छा लगा। और मुझे ऐसा लगता है कि ये हम पे खुद भी डिपेंड करता है कि हम अपने टीम मेंबर्स के साथ किस तरह कोऑपरेट कर रहे हैं। तो अभी जैसे आपने सिंधी मीडिया के साथ काम करना शुरू किया है, तो क्या आप ये नहीं समझती कि अभी आपको सिंधी सीखनी चाहिए? या जी सीखेंगी बिल्कुल अभी आप? सीखूंगी जी, जब मैं आप लोगों के साथ मतलब काम करूंगी तो मुझे जाहिर सी बात है आएगी। मैं समझती हूँ, अंडरस्टैंड हाँ, कर लेती बिल्कुल। हूँ, लेकिन बोल नहीं पाती हूँ। सही। हम भी सिंध में रहे हैं, पढ़ा भी है, याद करके पेपर्स भी दिए, सही। लेकिन बोल नहीं सकते। बोल नहीं सकते। मुझे बोल ख्याल नहीं है स्टार्ट इन प्रोग्राम ही सिंधी करायो, सिंधी में तव्हां ॻाल्हायो तो कुछ न कुछ कोशिश कंदी स्टार्ट यादगार हाँ, रहंदो। हाँ, बिल्कुल सही था चो। अच्छा केतिरे हद ताईं सिंधी सम्झंदा आहियो? थोड़ा थोड़ा समझ लेती हूँ। थोड़ा थोड़ा समझे तो थी, मतलब वो प्रॉपर ॻाल्हाए न सके। दोस्त आहिनि सिंधी तव्हांजा? जी दोस्त, सारे दोस्त ही मेरे सिंधी हैं। और अच्छा, फिर भी आप सिंधी नहीं बोल पाती यार। मेरे सारे दोस्त ही सिंधी हैं, उन्हीं की वजह से मैं आज यहाँ हूँ और मेरे दोस्तों ने ही मुझे सपोर्ट किया। अच्छा चलो, अच्छी बात है। और हमारी दुआ है आपको सिंधी बहुत जल्द आ जाएगी और आप केटीएन के साथ काम कर सकेंगी। हिन वक्त कॉल आहे असांजी तमामु प्यारी भेण मिसिस रहमान। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अदीज़ा, वालेकुम सलाम। खैरियत से ठीक ठाक? कई मेहमान साहिबन के भी सलाम। वालेकुम सलाम, असां बिल्कुल ठीकु आहियूं, तव्हां ॿुधायो? जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। ऐं अवांजी सवाल जो जवाब आहे कि शेख नूर मोहम्मद। अच्छा ऐं उन्हनि खे जेके उन्हनि जा दोस्त आहिनि उहे निकनेम ॾिनो नथू। अच्छा ऐं 1837 में पैदा थिया हुआ ऐं 1903 में उन्हनि जो इंतकाल थी वियो। ऐं हू कश्मीरी शालूं हूंदियूं न, हू उनजो कारोबार कंदा हुआ। अच्छा अच्छा अच्छा, चलो ठीक। उन्हनि स्पेशल केप ठाही जेका मर्द औरत ॿई पाए सघनि। उन्हनि उहा जेका केप हुई उहा ठाही। वाह वाह, उन खां ज़बरदस्त, पोइ उनजो बि कारोबार करण लॻा। सही। ॿियो छा चवणु चाहींदव? ॿियो तव्हांजो ड्रेस तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत पियो लॻे, अवाज़ सुठा पिया लॻो घणा। थैंक यू, काफ़ी महिरबानी। ॾींहंनि खां पोइ अॼु शादिया जी कॉल ॿुधी, सुठो लॻो। हाँ, काफ़ी ॾींहंनि खां पोइ कॉल कयसि। हा, ॿियो सभिनी खे सलाम चवणु चाहिंदो। अच्छा मिसिस रहमान, हिकिड़ो सवाल पुछंदसि तव्हां खां। जी जी जी। तक़रीबन तव्हांजी कॉल जेको आहे रेगुलर लॻंदी आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त 2 खां 3 ॾींहं कॾहिं हफ़्ते में या हिकिड़ो ॾींहुं तव्हां न कॉल करे सघंदा आहियो, उहो बि तव्हां चवंदा आहियो, ऐं ट्राई कंदी आहे लॻंदी न आहे। तव्हां केतिरा दफ़ा नंबर डायल कंदा आहियो? काफ़ी मतलब थींदा आहिनि 200 दफ़ा, कॾहिं 300 दफ़ा। अॼु थोरो ओह माय गॉड, 200 300 दफ़ा। वाह हैंग बि थी वेंदो आहे मुंहिंजो मोबाइल। आई अल्लाह। चलो चलो, इहो बि तव्हांजो प्यार आहे, इहो तव्हांजो प्यार अखियुनि ते। अल्लाह ख़ुशि रखे तव्हांखे। अल्लाह से ख़ुशि रखे तव्हांखे। ओके 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 मिसिस रहमान, अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे ऐं ईअं ई जेको आहे नंबर डायल कंदा रहो ऐं असांखे कॉल कंदा रहो। सो बहरहाल तमामु सुठो लॻो था। मिसिस रहमान सां बि ॻाल्हाए मूंखे लॻो था, ऐं माना पंहिंजी वॾी भेण सां बि ॻाल्हायां। सो बहरहाल वरी महिरबानी कॉल करण जी। अच्छा, जीअं शाज़िया सवाल कयो रहमान त गुनगुनाइण जे हवाले सां, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फील्ड जी त हर कंहिंखे ख़बर आहे, तव्हांजो तमामु सुठो कमु आहे ऐं अल्लाह साईं तव्हां कामयाब बि करे। हिन में शौक़ु आहे सिंगिंग जो? हाँ, सिंगिंग जो शौक़ है पर गुनगुनाईंदो आहियां, मतलब प्रॉपर तरीके सां त आउं कॾहिं सिंगर थिया न? सिंगर जो शौक़ न आहे, बस तव्हांखे नथो लॻे त तव्हां में रहमान जे अंदरि को सुठो सिंगर मौजूदु आहे? पाण ताईं हुजे महदूद सही आहे, ॿाहिरि न। अच्छा, छा ॿुधाईंदो भला? असां हाणे ॿुधी करे पोइ असां तव्हां जज कयूं। पंहिंजो फेवरेट 2 लाइनूं। अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां ले प्यार बेमाना, अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां ले प्यार बेमाना, असां हाणे छॾियो ॼाणे अव्हां जी सार बेमाना, अव्हां छा प्यार मां ॼाणो। वाह वाह वाह, ज़बरदस्त। ऐं आवाज़ त तव्हांजो सुठो आहे माशाल्लाह। सो बहरहाल हाणे जेको आहे बारी है रानिया की। सो रानिया, आप क्या बताएंगी? जो आप पूछेंगी।
सॉन्ग बताना है। सॉन्ग तो कोई फेवरेट सॉन्ग हो आपका जो आप सुनाना, सॉरी बताना नहीं, सुनाना। सॉन्ग तो मुझे नहीं आता। आवाज तो देखे ना आपकी कैसी है। मॉडलिंग करना मतलब वो भी आसान नहीं है, आप कर लेती है तो थोड़ा बहुत गा भी लेती होगी। गाने तो मुझे ज्यादा शौक नहीं है। सुनती नहीं है गाने आप? गाने सुनती हूँ लेकिन कभी मतलब याद करने की कैसे याद नहीं कर सकती, क्योंकि मॉडलिंग में तो लिप सिंक करनी होती है। वो जब भी मैं गई हूँ आई हूँ यहाँ पर तो मुझे तो पहले से नहीं पता था कौन सा सॉन्ग है। हाँ। मैं तो बस खड़ी हुई और फ्रेंड्स पीछे से इशारे कर रहे होते हैं और उनको ही फॉलो कर रही होती हूँ और उससे जो है माशाल्लाह मैंने 4 सॉन्ग्स भी कर लिए। वाह वाह। आप लोगों तो की चारों guidance में बहुत से अच्छी किसी है। की एक लाइन आपको याद नहीं? वो गा तो रही थी अभी। उर्दू पे ना डबल मेहनत वठंदी हुंदी, डायरेक्टर के शाबादन का कम वठंदो। हाँ वही ॻाल्हि आहे, उर्दू स्पीकिंग खां मतलब सिंधी लैंग्वेज में कम वठणु वॾी ॻाल्हि आहे। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजो कम जेको आहे प्रॉपर तरीके से वरी करे थी वञे, सुठी ॻाल्हि है। चलो आपको सॉन्ग नहीं आता तो चलो ये पूछेंगे रानिया से, तो जाहिर बात है लड़कियों को कुकिंग का शौक होता है, सिलाई का शौक होता है, कढ़ाई का शौक होता है। आपको इस तरह का कोई शौक है? जी बिल्कुल। क्या करती है? कुकिंग अच्छी कर लेती है? कुकिंग अच्छी कर लेती हूँ। कुकिंग अच्छी कर लेती हूँ। अच्छा जी। क्या बनाती है? अच्छा बिरयानी बना लेती हूँ। अच्छा सब कुछ बना लेती हूँ। अच्छा, सब बिरयानी क्यों कहती है भला? ईच एंड एवरीथिंग में बना लेती हूँ। अच्छा। पिज्जा, चाइनीज, एवरीथिंग जो भी मूड हुआ अपने लिए बना लेती हूँ। अपने लिए मतलब दूसरों के लिए नहीं? अपने लिए असल में वो थोड़ी सी चीज बनाने का जो है ना, वो जो थोड़ी सी चीज बनाते हैं और उसका टेस्ट बहुत अच्छा होता है। थोड़ी सी क्वांटिटी में मतलब? जी। ज्यादा बनाएंगे तो वो तो फिर खराब हो जाता है। अच्छा सही सही भाई। कुक आहे पर पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ न। बहरहाल कॉल है उरूज जी, कॉल उठनासी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम आपी। कैसी हो उरूज? ठीक हूँ मैं आपी, आप सुनाओ आप कैसी हो? अच्छा इतना रूडली बोल रही हो। ठीक हूँ आपी, आप सुनाओ आप कैसी? मैं नाराज हूँ दादू से। दादू से नाराज है ना, हमसे तो नहीं ना। और फिर मैं गुस्से में हूँ ना। अभी आप गुस्से में हैं? जी। तो आपका दिल क्या कह रहा है कि सबसे पहले क्या तोड़ूं? मतलब कैसे? मतलब जब इंसान गुस्से में होता है ना, दिल करता है मोबाइल तोड़ दूं, घर के बर्तन तोड़ दूं, किसी का मुंह। सही कहा आपने आपी। तो क्या तोड़ने को दिल कर रहा है, जल्दी बताओ। मोबाइल तोड़ने को दिल कह रहा है। हाँ तो और मेरे पास टेडी बेयर पड़ा हुआ है, उसे मारने को दिल चाह रहा है। ओह अच्छा, उस पे गुस्सा निकालने को दिल कर रहा है तो निकाल लो, कोई मसला नहीं है। निकाल लूंगी और मोबाइल तोड़ दूंगी ना। मम्मा दूसरी मोबाइल लेके देगी फिर। वाह वाह। नहीं नहीं मोबाइल नहीं तोड़ना, बाकी टेडी बेयर को तोड़ दो। जो भी करना है उसके साथ करना, बाकी कुछ नहीं करना। और बताओ उरूज। और आपकी तबीयत कैसी है? मैं बिल्कुल ठीक हूँ अल्हम्दुलिल्लाह, आपके साथ हूँ, लेकिन थोड़ा सा बस जुकाम है, वो तो चलता रहता है। अल्लाह पाक आपको ठीक करे, अल्लाह पाक आपको सेहत दे। बोलो आमीन या रब्बुल आलमीन। आमीन आमीन या रब्बुल आलमीन। और आपको भी अल्लाह पाक सेहत दे, जिंदगी दे। अच्छा सवाल सुना है उरूज? जी सुना है। वो अल्लामा इकबाल के पापा का नेम क्या था, यही ना? जी जी यही। मैं भूल गई, रुको बताती हूँ नहीं बताने में खुद बताती हूँ। अच्छा। शेख नूर मोहम्मद। अच्छा किससे पूछा, सच्ची सच्ची बताना। किसी से नहीं बताओ। मैं आपको बाद में बताऊंगी ना, जब आपको मतलब फिर बाद में बात करेंगे ना, फिर मैं आपको बात करूंगी। अब टीवी वाले सब सुन रहे, मतलब कि जो अवाम है ना वो सारे सुन रहे। ओके 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 उरूज ठीक है। उरूज ब्रेक का भी टाइम हुआ है, अपना ख्याल रखना, फिर कल बात करेंगे। अल्लाह हाफिज, थैंक यू। ब्रेक जो भी टाइम थियो आहे ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु वेलकम बैक। रंगन मेरी शाम में एक दफ़ो ॿी सभिनी खे भली कार कयूं था। रहमान असां सां गॾु आहे, रानिया असां सां गॾु आहे ऐं कॉलर बि गॾु आहे। शुमैला असां सां लाइन ते आहे, शुमैला खे वेलकम कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम बाजी। कीअं आहियो शुमैला? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बाजी, तव्हां कीअं आहियो? तबियत सही आहे? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। ऐं मुंहिंजी सिस्टर तव्हांखे सलाम बि चवनि। वालेकुम सलाम सभिनी खे। थैंक यू। अच्छा शुमैला सवाल ॿुधो आहे, प्रोग्राम ॾिसो पिया? प्रोग्राम न पिया ॾिसूं। अच्छा प्रोग्राम न पिया? जी न पिया ॾिसूं। लाइट
चलो सवाल ॿुधाए छॾियां थी। लाइट जो मसलो इलाही आहे न हिन वजह जे पासे रे। चलो चलो को मसलो कोन्हे को। सवाल आहे ॾिसो त अल्लामा इकबाल जे बाबा जो नालो छा आहे? उन जे बाबा जो नालो नूर मोहम्मद। अलाए मूंखे कहिड़ी ख़बर। ठीक है तव्हां ॾिसी वठिजो छा। चलो ठीक है एन में तव्हां ॿुधाए छॾिजो। ॿियो कुझु चवण चाहींदो शुमाइला? बस प्रोग्राम त तव्हांजो हमेशह जीअं सुठो आहे वरी रिपीट में मां ॾिसी वठंदमि छो त हिन महिल नथी ॾिसां। ऐं कोई गेस्ट आयो आहे छा? बिल्कुलु हिक खां ॿ गेस्ट आहिनि। रहमान रानिया। अच्छा अच्छा अस्सलाम वालेकुम उन्हनि खे बि। वालेकुम सलाम उन्हनि जी तरफ़ां। ऐं तव्हांजी इजाज़त हुजे तव्हां सॉन्ग ॿुधायां? बिल्कुलु ॿुधायो। जहिड़ो असांखे समझो आहे अवां जहिड़ो असांखे समझो आहे अवां रब जाने असीं अहिड़ा माण्हू नाहियूं ओ मौला जाने असीं अहिड़ा माण्हू नाहियूं। थैंक यू शुमाइला थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग। ऐं लिस्ट सॉन्ग ॿुधायो तव्हां फेवरेट सॉन्ग आहे मुंहिंजो लिस्ट सुठो आहे। सो बहरहाल फेवरेट मां चवंदी आहियां पर साल 2 साल थी विया हूंदा मां ॿुधो कोन्हे को मक़सदु यादि आहे अञा ताईं जॾहिं ॿुधो हुयो। सो बहरहाल रहमान खां पुछंदासीं। अच्छा कुकिंग जे हवाले सां हमेशह छोकिरियुनि खां सवाल थींदा आहिनि तव्हां कुकिंग ईंदी आहे पर कॾहिं कॾहिं छोकिरा बि एक्सपर्ट हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि शौक़ु हूंदो आहे सुठी कुकिंग करण जो। तव्हांखे शौक़ु आहे कॾहिं कुझु पचायो आहे? मजबूरी में हिकु ॿ दफ़ो पचायो आहे। मजबूरी में? कहिड़ी मजबूरी हुई भला? बैचलर लाइफ में कॾहिं कॾहिं लॉकडाउन थी विया ॿाहिरि कुझु मिले कोन पियो ऐं लॉकडाउन में घणो कुझु सिखी वियासीं असां। लॉकडाउन हिकु ॻाल्हि में सभिनी खे थोरो थोरो फ़ाइदो ॾी वियो। हा फ़ाइदो ॾी वियो ऐं इहो अहसासु थियो त कुझु जेके सिखियल हुजूं त शायदि असां सुठो पचाए करे असां खाई सघूं पिया। छा पचायो वरी बि? ऑमलेट ठाहींदो। ओ माय गॉड माने इन खां पहिरीं तव्हांखे ऑमलेट बि न ईंदो? ऑमलेट ठाहींदो आहियां बसि ऑमलेट ठाहींदो। ऑमलेट ठाहींदो आहे बस ऑमलेट ई ठाहींदो आहे। अंडो बॉइल करण ईंदो? हा बॉइल। अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न माण्हू चवंदा आहिनि हा मूंखे कुकिंग ईंदी आहे अंडा सुठा बॉइल करे छॾींदो आहियां मां। उनखे लाइ चांहि सुठी ठाहे ईंदो आहियां। अच्छा शुक्र आहे चांहि तव्हांखे अचे थी पचाए। चांहि जो हिकिड़ो वॾो रहियो आहे त चांहि सुठी पचाइण अचणु ज़रूरी आहे। हा छो त चांहि खे मां टाइम ॾाढो ॾींदो आहियां ॾाढो पचाईंदो आहियां हुनखे पचाए पचाए करे 2 कप हूंदो मां मतिलबु अधु कप जी पचंदो जो घणी पकल हूंदी आहे छा मज़ो ईंदी आहे। कड़क चांहि जंहिंखे चवंदा आहिनि पर उहा थोरी कड़ी न हूंदी आहे ज़ाइके में अगरि इनखे एतिरो पचाइजे 2 कप मां पत्ती घणी न विझे नॉर्मल पत्ती विझे पोइ जॾहिं सफ़ा कड़क थी पोइ थोरी पत्ती टेस्ट करे विझे। वाह वाह मतिलबु हा वाकई में हिननि खे चांहि पचाइण अचे थी। अच्छा चांहि पचाइण बि हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। काफ़ी माण्हू कोशिशि कंदा आहिनि मूं वांगुरु पर उन्हनि खां चांहि सुठी न आहे पचंदी। कुझु माण्हू जो ईअं बि स्टाइल आहे डायरेक्ट खीर विझी हुन में पत्ती विझंदा हुन में खंडु विझी छॾंदा मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे स्टाइल पर पहिरां खीर गरम थिए गरम थियण खां पोइ पत्ती विझे पत्ती विझण खां पोइ हुनजो कलर ॾिसिजे हुनखे चेक कजे पोइ हुनखे मिठो भाई आज रानिया और मैंने चाय बनाना सीख ली है तकरीबन। जी अच्छी और ज्यादा अच्छी हमने सीख लिया। हम तो सही बनाते ही नहीं होंगे इन्होंने सही बताई है। मेरी शायद वैसे भी किसी को पसंद नहीं आती। अच्छा चाय तो पचाइण सिखी वियासीं कुछ गेम भी थी वने? जरूर गेम भी जरूरी है ना चिटचेट हले थी त गेम भी जरूर के। अच्छा कॉल आहे कॉल वठूं था कॉल खां पोइ गेम जी तरफ़ ईंदासीं। ख़ालिद भुट्टो भास सलाम पिया। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अजी खुश आयो? मां बिल्कुल ठीक आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तव्हांखे खुश रखे। आमीन। हा ही इन जो अदी अल्लामा इकबाल जे पीउ जो नालो हुयो शेख नूर मोहम्मद। अच्छा ऐं माना हिनखे दोस्त माना प्यार मां नथू बि छॾी छा हुया असल में ही पहिरियां हिंदू हुयो। जी ॿुधो अदी? जी जी इन जो नालो हुयो रतन लाल। अच्छा उन खां पोइ ही कन्वर्ट थियो हुयो माना मुस्लमान में उनजे करे पोइ इन जो नालो रखियो वियो शेख नूर मोहम्मद। अच्छा ऐं ही सियालकोट में माना पैदा थिए 1837 में ऐं 1930 में उते गुज़ारे वियो। सही। हा माना जेको आहे त ही माना बाय प्रोफेशन माना ही जेको आहे त हिकिड़ो दर्जी हुयो। अच्छा ऐं मीर मोहम्मद भाउ सवाल जेको पुछियो आहे उन्हीअ जो जवाबु आहे क्रोकोडाइल आइस फिश जेका माना वाधूअ नमूने थींदी आहे माना हुनखे माना बर्फ टाइप थींदी आहे हिकिड़ी मच्छी जेको एंटार्क्टिका हिकिड़ो समुंड आहे उन्हीअ में ई माना हीअ जेको आहे त उते अवेलेबल हूंदी आहे। सही। उन्हीअ जो नालो आहे क्रोकोडाइल फिश। उहा हूंदी आहे वाइट
ब्लडेड सेल उनमें रेड ब्लड सेल न हूंदा आहिनि माना रत न हूंदी आहे उनमें सिर्फ वाइट हूंदी आहे वाइट ब्लडेड सेल हूंदी आहे ऐं एंटेक्टिका माना हिकिड़ो समुंड आहे उनजे माना सराउंडिंग में माना हीअ लभी वेंदी आहे अच्छा हा जी जी जबरदस्त अलाह सुठी ॻाल्हि तव्हां कुझु रखे ॿियो चओ त शेख अयाज़ जूं कुझु सिटूं ॿुधायांव बिल्कुलु ॿुधायो भाउ हा वॾी महिरबानी ॿुधायो ॿुधायो हिन जूं माना तमामु बहितरीन माना शाइर थी गुज़रियो आहे ऐं असांजे शिकार बिल्कुलु शेख अयाज़ साहब असांजे शहर जो वधी अच्छा सुठी ॻाल्हि हा आहे जी जी उन्हीअ जूं हिकिड़ियूं ख़ूबसूरत सिटूं आहिनि त रूह खे वल जीअं वकोड़ियो थी रूह खे वल जीअं वकोड़ियो थी छा त जीअ खे जीअ सां जोड़ियो थी वाह वाह रूह खे वल जीअं वकोड़ियो थी छा त जीअ खे जीअ सां जोड़ियो अथई चूड़ियूं चंद जीअं टुटियूं आहिनि चूड़ियूं चंद जीअं टुटियूं आहिनि बाह खे एतिरो मरोड़ियो अथई वाह 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 जबरदस्त चूड़ियूं चंद जीअं टुटियूं आहिनि बाह खे एतिरो मरोड़ियो अथई प्यार खां कोन थो मुड़ी अॼु बि ए अयाज़ प्यार खां कोन थो मुड़ी अॼु बि ए अयाज़ अञा केतिरो लोड़ियो अथई वाह 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 जबरदस्त थैंक यू ख़ालिद बात ऐं शिकारपुर खां असांजो रेगुलर कॉलर तमामु सुठो जेको आहे टॉपिक ॿुधाईंदो आहे ऐं सवाल जो जवाबु जेको आहे अदा मीर मोहम्मद जेको ॾिनो त उहा कहिड़ी फिश आहे कहिड़ी मच्छी आहे जंहिंखे रत न हूंदो आहे उहो बि असांखे ॿुधाइबो त क्रोकोडाइल फिश जंहिंखे चवंदा आहिनि उन में रेड सेल्स न हूंदा आहिनि वाइट सेल हूंदा आहिनि उनजे करे उहा फिश जेका आहे उनखे जेको आहे वाइट फिश सॼो वेंदो आहे सो बहरहाल तमामु वॾी महिरबानी ऐं गेम जी तरफ़ अचूं था गेम खेलंदासीं गेम सेम ई हूंदी छो जो चवण ई एॾो ॾुखियो आहे ऐं अॼु ताईं केरु चई न सघियो आहे त इनखे कंटिन्यू कंदासीं कचा पापड़ ऐं पका पापड़ इहो मां ॾिठो हुयो फ़र्क़ु बुटो केरु न चई सघियो आहे हुनखे तव्हां हिकु साई में चवणो आहे 10 टाइम हू त सॉन्ग में चई विया असां कीअं चऊं हिकु साई में चई विया न न हू कोन चई सघिया हिकु साई में एॾो आराम सां न न न हू त वो रिदम में सॉन्ग जे उन सिलसिले में उन चयो ओ त ये वे वो त थी असां बि गाई करे भला ॿुधाए छॾियो ठीकु आहे ईअं ई ॿुधाए छॾियो पर माना गेम मतिलबु चवंदा आहिनि रूल इज़ रूल सो कच्चा पापड़ पक्का पापड़ हा हिकु साई में साई न आहे खणी 10 टाइम स्टार्ट किया कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पप्पा हिकु दफ़ो बि ट्राई कयो ओके कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का 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 पापड़ सो अॼु ताईं केर बि न चई सघियो कच्चा पापड़ पक्का पापड़ और शायद मां बि न चई सघंदसि पर वरी ॻाल्हि मां त तव्हां सां गेम खेॾणी आहे मूंखे ऐं तव्हां न चई सघियो त बसि हार मञी वियो न 3 दफ़ा चांस हूंदो हा अञा आहे हिकिड़ो 3 टाइम हा 3 टाइम स्टार्ट कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ ते जेको ईंदो आहे न उहो पक्का पापड़ चई छॾंदा ऐं इहो पापड़ आहे अलाए छा ख़बर कोन पवंदी आहे लफ़्ज़ जो चढ़ी थो वञे इहा ई गेम रानिया ॾाढो खिली तव्हां ते हाणे ॾिसंदासीं रानिया कैसे बोलती है मूंखे खेलण जो मौक़ो मिलंदो मूंखे भी कच्चे पापड़ पक्के पापड़ पापड़ मैं सोच रही हूँ कि पहले मैं सारे पापड़ पापड़ बोल लूं, फिर कच्चे कच्चे बोल लूं। एक बार आपने सॉन्ग भी नहीं सुनाया, हमने आपको माफ कर दिया, लेकिन इसमें माफी नहीं है। हाँ तो मैं वो सेपरेट कर रही हूँ। नहीं क्यों? ये तो गेम ही फिर चेंज हो जाएगी। अच्छा कच्चे पापड़ पक्के पापड़, कच्चे पापड़ पक्के पापड़, कच्चे पापड़ पक्के पापड़। ये तो सांस ले रही है। एक सांस में बोलना है 10 टाइम जल्दी सही है। 10 टाइम बोलना है ना एक सांस में, एक सांस में। हाँ। कच्चा पापड़ पक्का पापड़, 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 कच्चा पापड़ पक्का पापड़। अच्छा ये ऐसे बोल रही जैसे यहाँ भी कोई बैठा है, इसको कच्चा पापड़ दे रही है, इसको पक्का पापड़, कच्चा पापड़ पक्का पापड़। जैसे आगे पीछे उनको कच्चे पापड़ दे रही है, मुझे पक्के पापड़ दे रही है। तो बहरहाल कॉल है, कॉल उठनासी। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अरशद मरी कैप पे ठीक है आदि जी भा की आयो ठीक आयो अल्हम्दुलिल्लाह आदि नाम दा खुश है तबे सही है अल्लाह जो शुक्र भा मां ठीक आयो। सवाल बुधा भा जवाब नहीं आवे दिया था। जी बिल्कुल जी शेख नूर मोहम्मद जी। अच्छा आई बियो भाई तना मेहमान के वेलकम जना भली करे आया। थैंक यू बा मेहरबानी।
ओके जी, वॾी महिरबानी आहे। हनीफ मोहम्मद हनीफ शाह तव्हां प्रोग्राम ॾिसे थो। महिरबानी उन जी, वॾी महिरबानी। प्रोग्राम ॾिसनि पिया। ऐं जेको आहे भाउ जेको चयो त नूर मोहम्मद शेख सो ॾिसंदासीं, शेख नूर मोहम्मद शेख ॻाल्हि साॻी आहे त सवाल जो जवाबु केतिरे हद ताईं सही आहे। अच्छा महिमान आहिनि त महिमान खां पुछंदासीं, ॾिसंदासीं त हिननि जी नॉलेज केतिरी आहे। तव्हां सवाल ते ॻाल्हाईंदो? जवाब ज़रूरु ॾींदुसि, पर पोइ वरी उहा ई ॻाल्हि थी वेंदी त शायदि अलाए असां बि कॉपी कई। न बिल्कुलु इहो सुवाल ईअं ई आहे त नूर मोहम्मद मुंहिंजे फादर जो नालो आहे। अच्छा। ऐं उनखे प्यार सां नथो बि सरियो, छो त पहिरां ईअं हूंदो न, जीअं हाणे बि हले थो त असां सॼे नाले खे वरी अधु नालो कंदा आहियूं त निकनेम, त नूर मोहम्मद खे नूर खे नथो सलीमा। अच्छा, आप जानती है अल्लामा इकबाल के फादर का नाम क्या था? नूर मोहम्मद। सभी बोल रहे हैं, जब अब मतलब सबके साथ जाना चाहेंगे, अगर सब गलत हो तो? नहीं गलत होंगे। अच्छा मतलब आपको नहीं पता ना, इनके साथ जाए? नहीं मैं बता रही हूँ। अच्छा मतलब सबनी के बुद्धि करे ही बेचारी उन्हें बेड़े में चढ़े थी। देखे ना, मुझे तो सिंधी समझ भी नहीं आती, लेकिन फिर भी मैं जब से प्रोग्राम स्टार्ट हुआ है उस टाइम से मैं सुन रही हूँ, तो मुझे इतना पता है कि भाई इस टॉपिक पे बात हो रही है, आप ये सवाल पूछ रही हैं। ये बात आपने अच्छी नोट की, लेकिन एक बात आपको बता दूं कि एक दफा ये हुआ था कि पूरे प्रोग्राम में सबने गलत एक ही मतलब सवाल का जवाब दिया और सब गलत थे, तो हो सकता है ये भी हो। हाँ, चलो कॉल लेते हैं। गुलशन हदीद का कॉल है। अंसार भाजी, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण यारी मदद। मोला अली मदद भा की आयो? ठीक आयो? अदी खैर लगो पिया, ॾाढी दुआऊं कयूं थी तोखे। असां मेले ते निकल वियासीं, मुर्शिद गाजी छा ते सभिनि कलर लाइ, अदी अनीता लाइ, महिरबानी, अरूज लाइ, अदी आमना लाइ, आपी नईमा लाइ, मिस शमश लाइ, सभिनि लाइ ॾाढी दुआऊं कयूं थी। महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। सवाल जवाब आहे शेख नूर मोहम्मद। अच्छा ठीकु आहे, ॿियो छा चवणु चाहींदा? गानो ॿुधाईंदुमि। बिल्कुलु ॿुधायो भाउ। जिते दिल जी दौलत जाम हुजे ऐं इश्क करण सरियाम हुजे, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, हलिया त हलऊं अहिड़े देस ते। वाह वाह ज़बरदस्त। ऐं अंसार भाउ असांखे कॉल कई गुलशन हदीद खां, ऐं भाउ चयो त खोड़ सारी दुआऊं असां तव्हांजे लाइ दरगाह ते कयूं, सो उनजे लाइ वॾी वॾी महिरबानी। इहा दुआ में यादि रखंदा कयो, ऐं इंसान हिक ॿिए खे ॿियो कुझु बि न ॾेई सघंदो, सिर्फ़ु दुआ ॾियणु सुठी ॻाल्हि आहे, ऐं दुआ ॾींदा बि कयो हिक ॿिए खे। सो अच्छा, दोस्तनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सुठा दोस्त केतिरा आहिनि तव्हांजा? कोई हिकु अधु ई हूंदो जंहिंखे सुठो दोस्त चई सघिजे थो। अच्छा, वरी बि नालो कंहिंजो खणंदो? तमामु थोरो टाइम थियो आहे दोस्त खे, पर तमामु सुठो दोस्त आहे, ताहिर मक्सी। अच्छा, केतिरो टाइम थियो हुन सां? महीनो ॾेढ थियो, पर हुन में सभु क्वालिटियूं आहिनि जेके शायदि हुजणु खपनि। हा हुजनि। अच्छा मतलब चवंदा आहिनि त एतिरो जल्दी कंहिं ते ट्रस्ट बि न कजे, एतिरो जल्दी कंहिंखे सुठो बि न चइजे, त पोइ बिल्कुलु हिन ॻाल्हि में बि वज़न आहे, पर कुझु इंसान खे अहिड़ियूं बि शयूं हूंदियूं आहिनि माइंड में जेके तव्हांजो माइंड सां मैच थींदो आहे, तव्हां हुनखे जज करे वेंदा आहियो। अच्छा सही। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं, उन खां पोइ रानीअ खां बि पुछंदासीं त उन जा केतिरा सुठा दोस्त आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम मोहम्मद मिठल भाउ। अजी वालेकुम अस्सलाम भेण, खैरात बे सही भेण? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक? जो खैर, मां काचे खां थो ॻाल्हायां, दरगाह पीर काजी शाह खां, हाफ़िज़ मोहम्मद मिठल पंवर। जी जी बिल्कुलु अदा, बिल्कुलु वेलकम कयूं था। हा भेण, तव्हां ख़ुशि हो? ॿियो खैर भेण? अल्लाह जो शुक्र। भाउ सवाल ॿुधो आहे? हा भेण, तव्हांजो सवाल आहे त अल्लामा इकबाल जे वाल साहिब जो नालो आहे शेख नूर मोहम्मद। अच्छा ठीकु आहे, ॿियो छा चवणु चाहींदो? ॿियो खैर आहे भेण, तव्हांजो महिमान जेको आयल आहे उनखे मां अस्सलाम वालेकुम थो चवां। वालेकुम सलाम। ऐं मां जेको पंहिंजो ॿुधायां थो, मां क़ुर पाक जो हाफ़िज़ आहे, पंहिंजी मस्जिद जो पेशवा मां ॿार पढ़ाईंदो आहियां। दुआ कयो त अल्लाह साईं असांजी टूटी फूटी इबादत क़बूल फरमाए। इंशाअल्लाह ज़रूर तव्हांजी इबादत क़बूल थींदी, ऐं असांजे लाइ दुआ घुरंदा कयो भाउ। असां तव्हांजे लाइ अलाह तव्हांखे आबाद कंदो। अलाह साईं जेको असांजो ॿार डायरेक्टर साहिबु आहे, असांजो ताहिर पवार, अलाह साईं उनखे आबाद करो, उनखे मुंहिंजा सलाम। हाफ़िज़ परवेज़ टीवीअ खे बि सलाम। वालेकुम सलाम। थैंक यू भाउ, थैंक यू, वॾी महिरबानी। मिठल भाउ वॾी महिरबानी। ऐं हाफ़िज़ क़ुरान आहियो तव्हां, सभिनी जे लाइ दुआ कंदा कयो, स्पेशली असांजी पूरी टीम जे लाइ। ऐं असांजी दुआ आहे त अलाह साईं तव्हांजी इबादत खे क़बूल कंदो, ऐं जेको बि
दिल सां इबादत कंदो आहे अल्लाह से उनजी क़बूल कंदो ई आहे। सो रानिया खां पुछंदासीं, रानिया आपकी कितने दोस्त है? दोस्त सोच में पड़ गई, क्यों? दोस्त असल में जब मैं बहुत छोटी थी तो मेरी मम्मा ने एक दफ़ा टीचर को बोला कि किसी दोस्त के साथ बिठा दो ताकि ये अच्छा काम करने लग जाए। तो उस टाइम प्रिंसिपल ने बोला कि कौन दोस्त, कैसा दोस्त, कोई दोस्त नहीं होता। अच्छा। तो उस दिन से मम्मा ने ऐसे स्ट्रिक्टनेस की हुई है कि कोई दोस्त नहीं होती। अच्छा। हाँ, तो और मैं वैसे ही अलग अलग ही रहती हूँ, अम्मी ने बाहर कभी जाने नहीं दिया ज़्यादा। तो मेरी टाइम अब तो जब से बड़ी हुई हूँ तब से तो टाइम ही नहीं होता कि दोस्त बनाती फिरूँ। अच्छा, मतलब आपका कोई भी आज तक दोस्त नहीं, मैं अपने दिल की बात किसी से नहीं करती। अगर मुझे कोई मसला होता है, कोई टेंशन होती है तो मैं अपनी अम्मी को जाके बोल देती हूँ, साफ साफ बोल देती हूँ कि अम्मी ये मसला है, वो सॉल्व हो जाता है। वाह, दोस्तों को नहीं। अच्छा, वैसे भी माँ से अच्छी दोस्त, माँ से ज्यादा अच्छी दोस्त आपकी कोई नहीं होती? नहीं, मैं हर बात अम्मी को जाके बोलती हूँ, जो भी मसला असली दोस्त वही है और आपने अच्छा दोस्त चुना है। अच्छी बात है, उनसे ही दोस्ती है और उनको ही बताती हूँ, क्योंकि किसी पे एतबार करो तो फिर वो होता है ना, मसला होता है। अच्छा, इस फील्ड पे आने के लिए आपको जाहिर सी बात है पेरेंट्स की इजाजत की बहुत जरूरत होती है, तो आसानी से इजाजत मिल गई थी या पापड़ बेलने पड़े? कोई पापड़ वगैरह नहीं बेलने पड़े, ना बनाने पड़े। मैंने अम्मी को जाके बोला कि अम्मी मुझे ऑफर हुई है, तो क्योंकि माइयों की वाइफ ने खुद मुझे मतलब बोला, तो उन्होंने बोला कि ऑफ़र हुई है। तो अम्मी ने बोला अच्छा ठीक है, ख्याल रखना। मैंने कहा ठीक है, ख्याल रखूँगी, आपको ट्रस्ट है ना। तो मैं हमेशा अम्मी को यही बोलती हूँ कि ट्रस्ट है तो बस ठीक है। फिर अब मैं आती हूँ, अपना वर्क करती हूँ, जाती हूँ, कोई टेंशन नहीं, कोई मसला नहीं। वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, असांखे कॉल भी आहे सकी ॼाम दातार खां। सो हाफ़िज़ भाउ सां गॾु आहे, हाफ़िज़ परवेज़। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मुंहिंजी भेण ख़ुशि आहियो? वाह, बिल्कुलु ठीकु आहियां परवेज़ भाउ, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, वाह भेण जी दुआ सां दुआ करो त करीम बाबा की ॾिसंदा सभिनि खे ख़ुशि आबाद खे हमेशा मुस्कुराईंदा रहनि। जी, हिकु दफ़ो ॿीहर रिपीट कजो भाउ। अल्लाह ताला ख़ुशि आबाद खे हमेशा मुस्कुराईंदा रहनि भेण। आमीन 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 आमीन। हा, तमामु बहितरीनु प्रोग्राम हमेशह ॾिया ऐं जेको सवाल आहे हिन जवाब आहे शेख नूर मोहम्मद। अच्छा, ठीकु आहे भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदो? प्रोग्राम बहितरीनु करण ते सॼी टीम खे मुबारकूं ऐं ख़ैर मुबारक। असां दुआ कयूं तव्हांजा प्रोग्राम सुठा थींदा रहनि, अहिड़ा जनरल नॉलेज जा सुवाल यकीन कयो असांजी जान में इज़ाफ़ो थिए था। महिरबानी भाउ, महिरबानी, थैंक यू। ऐं मां यकीन के सवाल नोट कंदो वेंदो आहे त जीअं अॻिते किथे बि कमु अची सघनि था। बिल्कुलु अची सघनि था, बिल्कुलु सही था चओ। हाफ़िज़ मोहम्मद मिठल बाबा के, फज़ल मोहम्मद शेख के ऐं मीर शेख खे सलाम। वालेकुम सलाम, थैंक यू भाउ, थैंक यू। ऐं जेको आहे असांखे परवेज़ भाउ कॉल कई, ऐं परवेज़ भाउ जेको आहे सभिनी जे लाइ सलाम ॾिनो, जिन उन्हनि खे सलाम ॾिनो उन्हनि जे लाइ सलाम ॾिनो ऐं खोड़ सारी दुआऊं ॾिनियूं। ऐं यकीन कयो एॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं फ्री में एतिरियूं सारियूं बिना के मतिलब जी दुआऊं मिलंदियूं आहिनि। त रहमान खां पुछंदासीं, हिन ख़ुलूस ऐं प्यार ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांखे बि मिलंदो हूंदो ऐं प्रोग्राम जे थ्रू मिलंदो बि आहे, या तव्हां जेको एक्टिंग कयो था, हिकु आम पहिरियां आम हुयो रहमान राजपर, जंहिंखे कोई शायदि पंहिंजे दोस्त या पाड़े वारनि खां वधीक केरु न सुञाणींदो। हिन फील्ड में अचण खां पोइ तव्हांखे केतिरी मोट मिली आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां पंहिंजो पाण खे पहिरां ॾिसां पियो ऐं हाणे त इलाही सारो डिफरेंट आहे। मतिलबु काफ़ी सारा उहे ॻाल्हि अचे थी, कॉन्टेक्ट ॾाढा ठहिया आहिनि, शायदि उन्हनि में कुझु मख़सूस कुझु दोस्त बि ठाहिया हुजनि, पर इहो आहे जो कॉन्टेक्ट ॾाढा थिया आहिनि। पूरी सिंध में कॉन्टेक्ट थियो आहे, ॾाढी मोहबत मिली आहे, प्यार मिलियो आहे। ख़ासि करे असांजे जेके बि सिंधी माण्हू आहिनि उन मोट मिली आहे, ऐं जेके असां पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था उनजी बि ॾाढी मोट मिली आहे। ज़बरदस्त। अच्छा, रानिया खां पुछंदासीं त थोड़ो ही टाइम थियो आहे रानिया खे हिन फील्ड में, पर जब आप इस फील्ड में नहीं थी जी, अब आ चुकी हैं, क्या रवैया देखती हैं आसपास लोगों का, फीडबैक क्या मिलता है? असल में मैं शुरू से वीडियोस बना रही थी, काफ़ी टाइम से वीडियोस बना रही थी, सो दैट्स वाई मुझे कॉन्फिडेंट थी मैं। और जब मैं आई तो मुझे इतना फील नहीं हुआ कि मैं कैमरे के सामने हूँ, मुझे फील नहीं हुआ और अच्छा लगा, अपने इर्द गिर्द का माहौल अच्छा लगा और बहुत कुछ सीखने को मिला। अच्छा, आम लोगों से क्या फीडबैक मिलता है, जैसे आपके रिश्तेदार हो, दोस्त हो, अड़ोस पड़ोस के, कि आप अच्छा काम कर रही हैं, हमने देखा, ये वो, इस तरह की बातें? जी, ये सब कुछ तो बहुत होता है। देखा, अच्छा वहाँ बहुत प्यारी लग रही थी, ये बहुत सुनने को मिलता है। और
मेरे यूट्यूब जो प्रैंक्स हुए हैं वो आउट ऑफ कंट्री भी यानी कि लोग देखते हैं, तो अक्सर जैसे जानने वाले स्टेटस लगा लेते हैं तो वो कहते हैं ये तो रानिया है, इसे तो हम भी जानते हैं। अच्छा। इसकी फैन फॉलोइंग में है हम। सही, जबरदस्त। अच्छा, कॉल भी है गुड्डू खां हनीफ शाह से सलाइन ते। हेलो, अस्सलाम वालेकुम भा। वालेकुम सलाम। की आयो? ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अदा ॿुधायो। मां बिल्कुल ठीक आहियां भा, तव्हां ॿुधायो, सवाल ॿुधो आहे? बिल्कुल सवाल ॿुधो आहे, सभई हिकु जवाब ॾियनि था। असां बि कोशिशि कई, किताबनि में बि पढ़ियो, नेट ते बि चेक कयो, हिकु ई जवाब हुयो शेख नूर मोहम्मद। छो त असां कनि वरी कोशिशि कई त असांखे इहो जवाब कंफर्म थिए थो, शेख नूर मोहम्मद। अच्छा, ठीकु आहे। ॿियो छा चवणु चाहींदो? प्रोग्राम तव्हांजो बेहतरीन आहे, ॾिसूं था असां, असांजा दोस्त बि ॾिसनि था, फरमान भुट्टो ऐं गुलरेज चांडियो, बाक़ी जेके ॾिसनि था सभिनी खे सलाम, तव्हांजे डायरेक्टर साहब खे सलाम। वालेकुम सलाम, थैंक यू भा, थैंक यू। ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी गॾु। वेलकम बैक, रंगन भरी शाम में एक दफ़ो मीर तव्हां सभिनी खे वरी कार कयूं था। ईरानिया असां गॾु, रहमान रात पर असां गॾासीं, कचहरी भले बि गॾो गॾु कॉलर्स मैन। हिन वक़्तु असांखे तमामु प्यारी कॉलर असांजी तमामु काफ़ी ॾींहंनि खां पोइ यादि कयो त असां पुछंदासीं एतिरा ॾींहं किथे गायब हुई। आमना लिटिल सिंगर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा यार, मूंखे आमना यादि आहे। अच्छा, आमना त आहे न? इहो हमेशह सार भाउ मूंखे मिस्टेक कराईंदो आहे, वरी मञंदो बि न आहे। सो बहरहाल यादि नथा कयो, मां त तव्हांखे यादि कयां थी। अरे यार, असांखे आमना यादि आहे, पोइ उहा शिकारपुर खां हुजे चाहे हिंगोरलो खां हुजे या किथे बि हुजे, आमना यादि आहे। बहरहाल न, तव्हां मुंहिंजो नालो ई न खणंदा आहियो, तव्हां आमना कॉल नथी करे, एॾा ॾींहं थी विया आहिनि। आउं खणंदी आहियां, हाणे बि मां 2 टे ॾींहं पहिरीं खयो हुयो। न खणंदा आहियो, मां नोट कंदी आहियां तव्हांखे। त जोड़ो पातो आहे, ॾाढो VIP मूंखे ॾेई छॾियो। वॾी महिरबानी। तो आमना कीअं कयो? हा, मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? अच्छा, ठीकु। अच्छा, सवाल ॿुधो आमना। अॼु मां त बदरा आपी ॾे फोन कया, एॾा ॾींहं थी विया आहिनि, पाण त यादि नथी कई, मां ई कयांसि। न, बिल्कुलु यादि आयो तव्हां मूंखे, तव्हां बि यादि हो, ऐं हिंगोरलो मां जेका असांजी लिटिल सिंगर आमना उहा बि यादि आहे, ॿई यादि आयो। अच्छा अच्छा, आमना जी, सवाल ॿुधो आहे? हा, सवाल ॿुधो। छा जवाब ॾींदव? नूर मोहम्मद नालो हुयुसि न हुनजे जो फादर जो। अच्छा, शेख नूर मोहम्मद। ठीकु आहे, ॾिसंदासीं सवाल जो जवाब केतिरे हद ताईं सही आहे या ग़लति। ॿियो छा चवणु चाहींदव? अच्छा, अदरापी तव्हां मुंहिंजो नालो बि न खणंदा आहियो, हिन जो तव्हां शिकारपुर तव्हां फोन थी करे, ऐं अदरापी मां तव्हांजे प्रोग्राम में अचणु थी चाहियां। अचणु था चाहियो? मोस्ट वेलकम। हा, पोइ अचां, पोइ गिफ्ट वग़ैरह ॾींदो? छा ॾींदासीं? गिफ्ट वग़ैरह ॾींदो? नो लिफ्ट विदाउट गिफ्ट। अञा न ॾींदो गिफ्ट असांखे? बिल्कुलु ॾींदासीं, छो न ॾींदासीं। तव्हां एतिरो परे खां असांजे प्रोग्राम में ईंदव त गिफ्ट छो न ॾींदासीं। छा खपे तव्हांखे? तव्हांजो जोड़ो वणे इहो खपे। छा खपे? तव्हांजो जोड़ो जेको तव्हां पाए वेठा हो इहो खपे। ही खपे? चलो ठीकु आहे, तव्हांजो थियो। ॿियो छा खपई? बस, छा यादि कंदव? प्रॉमिस। प्रॉमिस सभिनी जे साम्हूं थी चवां न, छा? अच्छा, ठीकु आहे, मां तव्हांजे प्रोग्राम में ईंदी मां। हा, जल्दी। ठीकु आहे, इंशाल्लाह ज़रूरु अचिजो। ठीकु आहे। अच्छा, ॿुधाए अचिजो, अचानक न अचिजो। हाँ, ॿुधाई न, अचानक ईंदो प्रोग्राम को, अचानक ईंदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जोड़ो प्रेस कराए सॼो पैक कराए रखा न, ईअं कीअं? ठीकु आहे, ठीकु आहे ना, थैंक यू। जोड़ी ॾेई करे अचां थी मां। हा, प्रोग्राम में। ओके ओके, ठीकु आहे, इन बहाने भला तव्हां मिलण त ईंदव न। ठीकु आहे। हा, ठीकु आहे। आयो अदरापी, मूंखे गेस्ट सां ॻाल्हाइणो आहे। बिल्कुलु ॻाल्हायो। कंहिंसां ॻाल्हाइणो? रानिया सां, रहमान सां? रहमान सां। जी जी, बिल्कुलु ॻाल्हायो। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? वधी ठीकु आहियो? हाँ भाऊ, तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? जी, अल्लाह जे असां लॻा पिया। तव्हां ठीकु आहियो भेण? अच्छा, तव्हांजा ड्रामा ॾिठा आहिनि, सिंधी ड्रामा, मतिलबु ॾाढा तव्हां सुठा ड्रामा हूंदा आहिनि, तव्हां एक्टिंग सुठी कंदा आहियो ॾाढी। महिरबानी महिरबानी, ये तव्हांजो प्यार आहे, तव्हांजो जो तव्हां प्यार सां ॾिसो था, एप्रिशिएट कयो था। तव्हां हाणे स्क्रीन खां गायब हो, तव्हां ड्रामा कयो ई नथा KTN ते। हा, असल में वो थोरो डिस्टर्ब हुयासीं कुझु इन कोरोना जे करे न, इंशाल्लाह। कॉल डिस्कनेक्ट थे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी आमना कॉल करण जी, ऐं जॾहिं बि अचो मोस्ट वेलकम। ऐं मां सभिनी पंहिंजे कॉलर्स लाइ चवां थी, जेके जेके प्रोग्राम में अचणु चाहिनि था उहे अची सघनि था, ऐं पर कॉन्टेक्ट करे अचिजो। सहार भाउ आहे, आबिद भाउ आहे, कंहिंसां बि तव्हां कॉन्टेक्ट करे ऐं असांजे प्रोग्राम में अची सघो था। ऐं असांजे प्रोग्राम लाइ सॉरी, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में अची सघो था। सो तव्हां खां आमना छा पुछो?
भेण ॾाढो सुठो सवाल कयो वाकई स्क्रीन तां गायब आयो मतिलबु रिपीट में रहंदो हाँ, अॼुकल्ह जेके व्यूज़ आहिनि उहे बि ॾिसनि था त मतिलबु का फ्रेश जेका नई अचे थी उन में स्क्रीन में आहे त वाकई आहे जेकर रिपीट हलंदा ख़बर अथई पुराणो जेको सीरियल आहे त वाकई ॿ टे जेके नवां सीरियल्स आहिनि उनमें मां कोन आहियां ऐं हाणे अपकमिंग न्यू आहे जंहिंजी रिकॉर्डिंग मंडे खां स्टार्ट आहे असांजी इंशाल्लाह वरी सभिनी खे कमिंग मंडे खां अच्छा इंशाल्लाह सभिनी खे हाणे रहमान जेको आहे न्यू हिकु स्टाइल में नज़र ईंदो तो बहरहाल कॉल भी है तमाम प्यारी बहन जुबैदा फ्रॉम कश्मीर हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इधर ता सबने खे खोर सारा सलाम दुआऊं दिन हमेशा जिया मेहरबानी हमेशा याद कंदा आयो ताके सब थैंक यू जुबैदा इंदा रहंदो आज भी मैं तांजो शो रिपीट में ही ॾिठो अच्छा कल वारो हां जी अॼु प्रोग्राम ॾिसो पिया लाइव यार न ना लाइव न था ॾिसी सघूं लाइट न आहे पौणे 6 बजे ईंदी आहे अच्छा अलाह कंदो निज़ाम सही थी वेंदो लाइटिंग जो इंशाल्लाह ज़रूर हाँ बस पाकिस्तान में लोड शेडिंग खत्म थी वेंदी उन्हारे में कुछ हूंदी आहे प्रॉब्लम बाक़ी सियारो त आसानी सां गुज़री वेंदो आहे हाँ बिल्कुल सही था चओ बस गर्मियुनि में प्रॉब्लम थींदी आहे सवाल जो जवाब छा आहे नूर रहमान शायद हाँ ईअं हूंदो नूर रहमान ऐं मुंहिंजे पंहिंजे भाउ जो नालो इकबाल उन अबा जो नालो आहे मुंहिंजे पंहिंजे बाबा जो अब्दुर रहमान अच्छा हाँ मुंहिंजे भाउ जो नालो आहे इकबाल रहमान ऐं ॿिए भाउ जो अजीब नालो आहे मक़बूल रहमान बिल्कुल सही पर ता नूर मोहम्मद था चो नूर अहमद था चो इहो माना क्लियर जुबैदा न करे सघी सो बहरहाल थैंक यू वॾी महिरबानी कॉल करण जी ऐं जुबैदा कश्मीर खां से कॉल कई और फ्रेश ड्रामन की ॻाल्हि पिया कयूं असां फ्रेश ऐं वाकई में इहा ॻाल्हि आहे त इहो माण्हू नोटिस कंदा आहिनि हा त जेको आहे ही पुराणो हले पियो ऐं असांजो प्रोग्राम जेको 4-5 ॾींहं लाइव हलंदो आहे अगरि उन में को हिकिड़ो प्रोग्राम रिपीट थींदो आहे उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे मां त वरी इहो चवंदो आहियां जेके पुछंदा स्क्रीन ते कया मां चवंदो न स्क्रीन ते आहे न ड्रामो हले जो थो पियो वही त पुराणो वही स्क्रीन ते त आहे न बिल्कुल 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 अच्छा रानिया खां पुछंदासीं ड्रेसिंग के हवाले सां कोई भी आप ड्रेसिंग करती हैं जब किसी भी ड्रामे में या मॉडलिंग करते वक्त खुद चॉइस करती हैं अपने लिए ड्रेस सिलेक्ट करती हैं या कोई करके देता है या वार्डरोब मिलता है किस तरह से खुद करती हैं अपनी चॉइस के पहनती है किस तरह के कपड़े पहनना पसंद करती है वेस्टर्न या जैसे शलवार कमीज मुझे शलवार कमीज ज़्यादा बेस्ट लगता है अच्छा क्योंकि हमारा ये कौमी लिबास है और मुझे अपने शलवार कमीज पहन के मैं अपने आप को बहुत सेव और बहुत अच्छा फील करती हूँ और अच्छे भी लगते हैं हाँ अच्छे भी लगते हैं बिल्कुल और जाहिर सी बात है जो असांजो असली लिबास है वो उनजी त छा ॻाल्हि ई कजे ऐं जीअं असां सिंधियुनि में आहे बर्थ हाणे बर्थ अॼु मुंहिंजे जोड़े जी तक़रीबन सभिनी तारीफ़ कई आहे ऐं जेको आहे आमना त मूंखां घुरी बि छॾियो आमना ऐं मां अॼु जेको आहे न ॾाढो रोई करे जोड़े खां मोकिलाए ॾाढो सेव करे रखंदमि ठीकु आहे पोइ जॾहिं तव्हां ईंदव तव्हांखे ॾेई छॾींदमि सो रहमान खां बि पुछंदासीं छोकिरा बि ॾाढो पंहिंजी ड्रेसिंग जे हवाले सां हूंदा आहिनि तव्हां केतिरे हद ताईं मतिलबु परेशान थींदा आहियो त छा पायां छा न कयां कॾहिं कॾहिं मौक़े जी बरसपो सां मतलब जीअं प्रोग्राम हुयो मतलब वैसे सुठी अच्छा करे करे तव्हां कंहिं मौक़े ते न वेंदव अचानक ड्रेसिंग कंदव त सुठी थींदी आहे हीअ शायदि इहा ड्रेसिंग मां कंहिं मौक़े ते कयां ऐं जॾहिं वरी को मौक़ो अहिड़ो हूंदो त पोइ वरी मां डबल माइंडेड थी वेंदो त मां कहिड़ी कयां पोइ सभई शर्टूं ॿाहिरि कढी हीअ हिन ते मैच आहे हीअ हिन ते मैच आहे हीअ सही आहे हीअ स्क्रीन ते सुठी लॻंदी मतिलबु पोइ कॾहिं कॾहिं डबल माइंडेड थी वेंदो अच्छा ईअं बि थींदो आहे न त जेके मीडिया सां रिलेटेड माण्हू आहियूं असां हमेशह स्क्रीन जे मुताबिक़ मेकअप बि कंदा आहियूं ऐं कपिड़ा बि सिलेक्ट कंदा आहियूं आम माण्हू त वरी पंहिंजी पार्टी जे हिसाब सां जेको आयो पाए छॾींदा आहिनि सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे ऐं स्क्रीन ते जेका शइ सुठी लॻे हमेशह माण्हू उहा ई वेयर करे सो बहरहाल कॉल आहे असांखे बादर खां बगन ढक्कण भाजी कॉल आहे तो कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुंहिंजी भेण अज़रा ख़ान अस्सलाम वालेकुम या अली मदद खुश आहियो भेण वालेकुम सलाम ओला अली मदद भाउ मां बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो तव्हां भेण जे दुआ अलाह जा एहसान आहिनि बाक़ी इंतज़ार करे करे रुगो बिज़ी मां ख़ुशि थींदो आहे हिकिड़ी ॻाल्हि ते ॾाढो अच्छा छाजे करे जेतिरी बिज़ी थी वञे माना एतिरा तव्हांखे परस्तार तव्हांजा चाहींदड़ आहिनि तॾहिं एतिरियूं ॻाल्हियूं कनि था न बिल्कुलु इहा त ॻाल्हि आहे तव्हांजो प्रोग्राम बहितरीन तमामु ज़बरदस्त सुठो प्रोग्राम आहे भेण अलाह साईं तव्हांखे आबाद करे शाद करे केटीएन जे चैनलनि खे ईअं ई आबाद करे रब साईं जीअं तव्हां आबाद कयो बिल्कुलु अच्छा भाउ सवाल ॿुधो हूंदो बिल्कुलु भेण ॿुधो पियो आहे तव्हांजो सुवाल बिल्कुलु हुनजे बाबा जो नालो आहे शेख नूर मोहम्मद अच्छा ठीकु
सब को सवाल है जवाब सही पियो दे छो जो वरी को सवाल वरी वधी तो हर को हिक को पुछंदा न भेण बिल्कुल बिल्कुल ये थे तो ना बाकी सवाल यो या भेण के मुजी मर्यादा जो कलाम बुधाए जी जी बुधाए बुधाए पर ही कलाम भेण जो है ना मुसा गडू तो दोस्त पांजो पुलिस वाला ने शहीद पियो बेचारो उन शायरी ठाई उन जी तो बुधाए ता शायरी ठीक है भा अब्दुल फताह जटियाल जी आई मुझे भाण जे फिदा हुसैन ढकण जे सालगिरह जो दिहाड़ो आ जो बिलावल हाउस ते हुंदो है उन के भी मां लख लख ओके 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 ठीक है तवा कलाम बुधाए दी जी जी ओ मुझी दिल उहाई तुझी दिल नाहे चक्कर यार छाहे चक्कर यार छाहे अगी मोहब्बत नाहे चक्कर यार छाहे अगी मोहब्बत नाहे मुझी दिल उहाई तुझी दिल नाहे चक्कर यार छाहे ओ मिले दर्द मूंखे दातू कंदो है सही न सगा थो इए तू चमंदो है उहे ॻाल्हियूं सभई छॼूं थई भुलाए चक्कर यार छाए ओ कर याद पंहिंजे झपियल फतह खे विसारे न छॾ जाए मञ तूं अल्लाह खे छॼी दिल तां दिल बर अलाहे तो लाहे चक्कर यार छाहे चक्कर यार छाहे अगी मोहब्बत नाहे मुझी दिल उहाई तुझी दिल नाहे चक्कर यार छाहे वाह 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 जबरदस्त भगन ढक्कड़ भा बाडरे खां तमाम प्यारो भा संजो तमाम सुठो कॉलर हमेशा सुठा सॉन्ग्स ॿुधाईंदो आहे ऐं शायरी सुठी हूंदी आहे प्लस में आवाज़ भी सुठो हूंदो आहे भा जो सो वरी महिरबानी कॉल करण जी ऐं मां चाहींदसि त प्रोग्राम जो टाइम जेको भॼंदो पियो वञे त असां सवाल खे बि डिस्क्लोज़ करे छॾियूं त तक़रीबन सभिनी जवाब छा हूंदो रहमान सही ॾिनो सही जवाब 100% चलो ठीक आहे ऐं रहमान मां केतिरे हद ताईं रहमान एॾो कॉन्फिडेंट चयो त हा ठीकु आहे सभिनी पर मां इहो चवंदुसि त सवाल जो जवाब जेको आहे डिस्क्लोज़ कयूं था ठीक आहे सभु सही हुया सभु सही हुया अॼु ऐं ॿी ॻाल्हि इहो मां चवंदसि त सभ खां पहिरियां आंटी नईमा खे क्रेडिट आहे छो जो उन ॿुधायो फर्स्ट कॉल उनजी ऐं आंटी नईमा यकीन आहे तव्हां प्रोग्राम ॾिसंदा हूंदो इलाही ख़ुशि थींदा हूंदो सो मुंहिंजो कमु आहे ख़ुशि करणु सभिनी खे मां ख़ुशियूं विरहाईंदी आहियां मूंसां गॾु आबिद भाउ बि आहे साम्हूं ऐं साहर भाउ बि आहे अमानुल्ला त रुॻो मुंहिंजे साम्हूं हूंदो आहे बसि ऐं अमानुल्ला खे मां एॾो चिड़ाईंदी आहियां मां चवंदी तूं मूंखे नज़र हणंदो आहे चवंदो न मैडम मुंहिंजी नज़र अहिड़ी न आहे मां चयो न तूं मूंखे नज़र हणंदो आहे सो बहरहाल असां जेके सवाल रखंदा आहियूं जनरल नॉलेज जा आसान भी तो हूंदा आहिनि पर ॾुखिया हूंदा आहिनि पंहिंजी जाइ ते ऐं हिक ॿिए खां पुछणु या गूगल करणु मक़सदु इहो ई हूंदो आहे त असांखे खपे सवाल जो जवाबु ऐं असांखे पहुचाइणी आहे इंफॉर्मेशन उहा बि सही सो असां जेका हिन वक़्त ताईं सभु सवाल रखिया आहिनि मेजॉरिटी सभिनी सही जवाबु ॾिना आहिनि ऐं सही ॿुधायो आहे बल्कि डिटेल में ॿुधायो आहे हिस्ट्री में ॿुधाई आहे ऐं कोशिशि बि इहा हूंदी आहे त उहे सवाल रखूं जे सभिनी खे अचनि ऐं असांजे कंहिं बि कॉलर्स अॼु ताईं अहिड़ो को ग़लति जवाबु न आहे ॾिनो जो असां चऊं त यार हीअ हमेशह ग़लति ई जवाबु ॾींदो आहे न कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो हूंदो बाय मिस्टेक पर सभु कॉलर असांजा जेके आहिनि उहे इंटेलिजेंट आहिनि अच्छा कॉलर्स जे हवाले सां रहमान खां पुछंदासीं पूरा 2 कलाक प्रोग्राम में वेठा आहियूं ख़बर कोन पई पर कॉलर जे लाइ तव्हां छा चवंदो असांजे कॉलर्स लाइ त केतिरा वाक़ई में तव्हांखे टैलेंटेड लॻनि था माशाअल्लाह तक़रीबन सब ऐं तव्हांजे प्रोग्राम सां ॾाढो प्यार था कनि काफ़ी कुझु कॉल्स अहिड़ियूं बि मूंखे साम्हूं ॿुधण में आयूं त जिन खे वटि लाइट कान्हे पर पोइ बि तव्हांखे कॉल कनि था मतिलबु बिल्कुलु हिकिड़ो माण्हू ॾिसी करे चवंदा आहिनि त फलाणो गेस्ट आयो आहे या अदी अज़रा सुठी थी लॻे अॼु असां ॻाल्हायूं अॼु असां मिस पिया कयूं पर न ॾिसण खां पोइ बि जेको आहे कॉल कंदा त प्यार आहे इहा हिकिड़ी कामयाबी आहे तव्हांजे प्रोग्राम जी ऐं माशाअल्लाह प्रोग्राम के प्रमोट कंदा रहन हां बिल्कुल ऐं इंशाल्लाह असांखे ये उम्मीद आहे प्रोग्राम असां जो आहे इन्हनि जो सो कॉल वठंदा प्रोग्राम जी आखिरी कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अब्दुल वाहिद भा की आयो ठीक आयो जी दुरे जी लसमेले का अब्दुल वाहिद बारी जी भा सवाल जो जवाब दींदो भा जी अल्लामा इकबाल वालिद साहब है ना लो जी
नूर मोहम्मद शेख। ठीक है, ओके भा। ॿियो कुछ चवण चाहींदो? थैंक यू थैंक यू थैंक यू। ऐं जेको आहे टाइम बि मुंहिंजे ख्याल में बिल्कुलु ख़त्म थी वियो आहे। सो 2 मिनट बचा आहिनि ऐं मैसेज वठंदासीं जल्दी जल्दी में। हानिया मैसेज दे कोई अच्छा सा अपने व्यूअर्स के लिए, कोई प्यारा सा मैसेज दे दे। प्यारा सा, मास्क पहन के रखें और अपना ख्याल रखें, घर से बाहर ज़्यादा ना निकले, यही हो सकता है इस टाइम पे तो। अच्छा। इस मौसम में सही अच्छा सा मैसेज है ये भी। रहमान एक मिनट शेयर पढ़ी वञा। जी जी बिल्कुल। लास्ट टाइम भी उन प्रोग्राम में मां चयो उस्ताद बुखारी के ॾाढो मां लाइक कंदो आहियां, उस्ताद बुखारी जी शायरी। ठीक। उस्ताद बुखारी फरमाए थो त हिकरंगी आकाश हेठां सतरंगी दुनिया ॾिठमि, हिकरंगी आकाश हेठां सतरंगी दुनिया ॾिठमि, कॾहिं ओलह त कॾहिं ओभर, सिज जा ॿ पाछा ॾिठमि। हिते बेख़ता इंसान ते था ॾोह आयतनि, हिते बेख़ता इंसान ते था ॾोह आयतनि, ज़ुल्म जा सभु ॾोहारी सज़ा खां आजा ॾिठमि। हयाती ते कहिड़ो एतबार बुखारी, हयाती ते कहिड़ो एतबार बुखारी, सिर्फ़ 4 ॾींहंनि जी ज़िंदगी लाइ केॾा कशाला ॾिठमि। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजे शेर में ई हिकिड़ो वॾो मैसेज हुयो। सो बहरहाल इहो जेको शेर रहमान पढ़ियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बुखारी साईं जी शाइरी आहे ऐं इन्हनि शाइरनि जी शाइरी में हिकिड़ो वॾो मैसेज हूंदो आहे पर सम्झण वारनि लाइ जेके सम्झनि। सो बहरहाल रहमान तव्हांजी वॾी महिरबानी अचण जी। रानिया आप आई, बहुत अच्छा लगा, बहुत मज़ा आया आपके साथ, थैंक यू। ऐं इंशाल्लाह वरी जेको आहे गॾु हूंदासीं। सो बहरहाल ऐं रहमान त ख़बर अथव KTN जो हिसो ई आहे। थैंक यू सो मच KTN जो असांखे यादि कनि था अहिड़े ख़ासि करे इवेंट्स में कॾहिं KTN असांखे कोन विसारियो आहे ऐं रफ़्ता रफ़्ता प्रोग्राम में कंहिं न कंहिं बहाने सां असांखे जेको आहे इनवाइट कंदा रहंदा। आबिद भाउ जी महिरबानी जंहिं कल्ह मूंखे अचानक फ़ोन की मूंखे चई तोखे पहुचणो आहे, लाज़मी अचिणो आहे, सभु पंहिंजा कम जेके बि सिलसिलो आहे सभु साइड ते रखी करे पहुचणो आहे। सो वरी आबिद इनवाइट करे KTN जो प्रोग्राम मुंहिंजी तव्हां होस्ट जो, सो केरु मिस कोन करणु चाहींदो। थैंक यू रहमान। ऐं जेको आहे टाइम बिल्कुलु ख़त्म थी चुको आहे ऐं बसि उहा ई ॻाल्हि ज़िंदगी रही त सुभाणे गॾु हूंदासीं किन नवनि महिमाननि सां, किन नयनि चहिरनि सां ऐं किन नयनि मुस्कुराहटुनि सां। तेसीं ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे ॾिनो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।